बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो। तूं सपड़ ऐं सेकड़ो, तूं ॾातार ऐं ॾोह, तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ, ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। लतीफ़ सरकार जो उर्स मुबारक पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं तमामु सुघड़ रागी ऐं तमामु लेखक कंप्यूटर ऐं जेके बि साथी मौजूदु रहिया जिन जूं बि महिनतूं उते हुयूं ऐं हर साल तमामु हिकिड़ो ख़ुशि मिज़ाजी सां जेको आहे सो सुठियूं तयारियूं हूंदियूं आहिनि। सभिनीनि खे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि ऐं ॾाढे सुठे तरीक़े सां असांजा प्रोग्राम्स बि अव्हां ताईं पहुता। कोशिशि रही त ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम्स नाज़रीन अव्हां ताईं पहुचाए सघूं। जश्न आज़ादी जूं बि तयारियूं तव्हां ॾिसो पिया सॼे मुल्क में आहिनि ऐं अॼु जेको आहे सो शाह इनायत जो उर्स मुबारक बि जेको आहे उन जूं तयारियूं शुरू थी चुकियूं आहिनि। सो उन जो बि तव्हां सभिनीनि खे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। जो खेॾे सो खाए। सो वाक़ई में जेको महिनत कंदो आहे, जेको जंहिं इंसान जी जिदोजहद हूंदी आहे, जंहिं इंसान जी सचाई सां महिनत हूंदी आहे, उहो ई इंसानु जेको आहे न ख़ुशि थी करे खाईंदो आहे। पर अॼु जे दौर में इहो बि ॾाढो वॾो चैलेंज बणिजी वियो आहे। महिनत कंदड़ जेको इंसानु आहे, जेको सचो इंसानु आहे, हक़ीक़त में उहो ई ॾाढो घणो भोॻे रहियो आहे न अॼु जे दौर में। सो इहो बि मूंखे लॻे थो ॾाढो वॾो टॉपिक आहे। हिन ते बि जेकॾहिं ॻाल्हाइजे त बिल्कुलु असां जेको आहे न सुठे अंदाज़ में हिन ते बि डिस्कस करे सघूं था। नाज़रीन, हुन खां अलावा अॼु जे प्रोग्राम में असांजो जेको टॉपिक आहे असां ॻाल्हाईंदासीं आम माण्हू जा जेके मिज़ाज आहिनि उन्हनि ते ऐं असांजो ज़हनी तवाज़ुन उन ते ॻाल्हाईंदासीं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां जंहिं दौर में हली रहिया आहियूं ऐं जेतिरा चैलेंजिस असांखे साम्हूं खां ॾिसण लाइ मिलनि था, जेतिरा माइल स्टोन्स आहिनि, हर इंसानु किथे न किथे जेको आहे सो थोरो घणो डिस्टर्ब ज़रूरु थी वेंदो आहे। ऐं पाण ईअं बि मञंदा आहियूं त जॾहिं असां किथे सम्झूं था त थोरा न पर घणा चैलेंजिस आहिनि त उते साइकेट्रिस्ट मौजूदु हूंदो आहे, उते हिकिड़ो डॉक्टर मौजूदु हूंदो आहे जंहिं ॾे असां वञी सघूं था, जंहिंसां असां ॻाल्हाए सघूं था, दिलि जो हाल बि उते ओरे सघूं था। पर असां वटि अॼु जे दौर में बि जेकॾहिं कोई बि यंगस्टर उते वञे त पोइ हुनखे चयो वेंदो आहे त शायदि चरियो आहे ऐं कंहिं चरियनि जे डॉक्टर वटि वञी रहियो आहे। सो इहे ॻाल्हियूं असां वटि ॾाढियूं आम आहिनि जिन खे हाणे थोरो घटाइणु घुरिजे ऐं इन्हनि सभिनी शयुनि खे थोरो नॉर्मलाइज़ करणु घुरिजे। जेको असांजो ऐं अव्हां सभिनीनि जो फ़र्ज़ु आहे त हिननि तमामु शयुनि खे पाण जेको आहे न नॉर्मल ॾिसणु शुरू करियूं। ऐं एडवोकेट्स जा बि तमामु घणा चैलेंजिस हूंदा आहिनि जेकॾहिं ॾिठो वञे त उन ते बि पाण अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। सो घणो टाइम नथी वठां, घणी मां देरि नथी कयां। आयल जेके मौज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारुफ़ मां साण मां कराईंदी हलां। डॉक्टर शाहनवाज़ दल साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, साइकेट्रिस्ट आहिनि। पाण हूअं बि ॾाढा ख़ूबसूरत इंसान आहिनि, ॾाढा सुठा इंसान आहिनि। उन्हनि जूं तमामु ख़िदमतूं पाण जॾहिं बि उन्हनि खे ॾिसंदा आहियूं कंहिं न कंहिं सुठे कम सां लाॻापियल रहनि था। उन्हनि जूं तमामु एक्टिविटीज़ ॾाढियूं सुठियूं हूंदियूं आहिनि। पब्लिक हेल्थ बि उन्हनि जो हिकिड़ो सब्जेक्ट आहे। अव्हां खे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? हैव अ गुड मॉर्निंग। यस सर, थैंक यू। हैव अ गुड मॉर्निंग टू यू टू। ऐं थैंक यू सो मच तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। एंड यस, होपफुली त असांजूं तमामु ॻाल्हियूं ॾाढियूं काराइतियूं रहंदियूं आहिनि। तमामु व्यूअर्स ताईं प्रोग्राम ॾाढो लाभाइतो वेंदो। एडवोकेट अहमद नवाज़ असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं अहमद बि ॾाढो मां ईअं चई सघां थी त अहमद जूं बि एक्टिविटीज़ तमामु घणियूं सुठियूं हूंदियूं आहिनि। ॾाढो सुठो सोशल वर्कर आहे ऐं हमेशह असां उन्हनि जूं बि एक्टिविटीज़ ॾाढियूं सुठियूं ॾिठियूं आहिनि, ॾाढी पॉज़िटिव ॾिठियूं आहिनि। हमेशह ई जेको आहे न सुठो कमु करे रहियो हूंदो आहे। तव्हांखे बि अहमद दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, माशाअल्लाह, ज़बरदस्त। अहमद बि ॾाढो प्यारो, ॾाढो ख़ूबसूरत इंसानु आहे। ऐं जॾहिं बि अहमद खे सोशल मीडिया ते बि ॾिसंदा आहियूं त हिकिड़ो सुठो ऐं ॾाढो पॉज़िटिव मैसेज तमामु व्यूअर्स ताईं पहुचाए रहियो हूंदो आहे। सो यस अहमद, कीअं तमामु कमकार कीअं हलनि पिया? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुुलु ज़बरदस्त जेके आहिनि उहे एक्टिविटी हलनि पियूं। ऐं हिन वक़्तु जीअं तव्हां इंट्रो में ज़िक्र कयो त लतीफ़ साईं जो उर्स हो, त उन हवाले सां समूरी सिंध जे अंदरि जेको आहे हिकिड़ी हलचल ऐं लतीफ़ साईं जे हवाले सां हिकिड़ा जेको उहे प्रोग्राम्स ऐं उते माण्हुनि जी शिरकत ऐं असां बि यकीननि जेको आहे उहो हाज़िरी भरी तमामु सुठो जेको आहे उहो हिकिड़ो इवेंट थी गुज़रियो। उन सां गॾोगॾु कल्ह तव्हां ॾिठो त असां वकीलनि जो हिकिड़ो जेको आहे उहो हैदराबाद में ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो मार्च थियो आहे। ऐं इन सां गॾोगॾु रूटीन में जेके कम आहिनि उहे कोर्ट्स जूं छुटियूं हुयूं वरी जेको आहिनि रूटीन ते वरी बहाल थियूं आहिनि। त
उहे कम हलन पिया। जी, कल्ह अवॉर्ड तकरीब थी गुज़री आहे लतीफ़ सरकार जो बिल्कुलु, मुबारक वार सां। सो कीअं ॾिठो आहे लतीफ़ सरकार जो हिन भेरे? हिन भेरे हर दफ़े हिकिड़ो जेको आहे उहो सुठो ऐं पॉज़िटिव मैसेज जेको आहे उहो सिंध जे तरफ़ां दुनिया खे वञे थो, जीअं अहिड़े तरीक़े सां जेको आहे उहो उते परफॉर्मेंस थियनि थियूं, सुघड़ जेके आहिनि उहे उते पंहिंजी मुज़ाहिरो कंदा फ़न जो, मौसीक़ी उते जेका थिए थी, लतीफ़ साईं जी शाइरी या उनखे जेको जंहिं तरीक़े सां इंटरप्रेट कयो वञे थो उते, ऐं स्पीचिस थियनि थियूं, त हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज आहे दुनिया जे लाइ। लतीफ़ साईं सिर्फ़ु सिंध जो न बल्कि आलम इंसानियत, हिकिड़ो इंसानियत जे लाइ हुनजो जेको अज़ीम फ़िक्र आहे, त हू हिकिड़ो मुफ़क्किर क़िस्म जो माण्हू आहे। हुनजो तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत फ़िक्र आहे जेको इंसानियत खे जोड़े थो, जेको मज़हब, रंग, नस्ल सभिनि शयुनि खां बालातर थी करे हू हिकिड़ो इंसान खे इंसान बणाइण वारी जेका आहे उहा ॻाल्हि करे थो लतीफ़ साईं, ऐं मोहबतूं विरहाइण हुनजे माना फ़लसफ़े में शामिल आहे। त जहिड़े तरीक़े सां हुनजो हर साल हिकिड़ो इवेंट अचे थो, तमामु घणी सिंध जे माण्हुनि खे ख़ुशी बि थिए थी, ऐं सिंध जो माण्हू जेको पढ़ियल गढ़ियल माण्हू आहे उहो इन मैसेज खे या सरकारी सतह ते थींदड़ मेलनि खे एतिरो जेको आहे शायदि सीरियस न बि वठे या उनखे एॾो जेको आहे इंट्रस्ट न हुजे हुन में, पर लतीफ़ साईं जे हवाले सां थींदड़ हर इवेंट में जहिड़े तरीक़े सां माण्हुनि जी तव्हां शिरकत ॾिसो था, ऐं उते जंहिं तरीक़े सां आम माण्हू जेको आहे उहो वञे थो, तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत माना माहौल लॻे थो। ऐं लतीफ़ रहबर आहे असांजो, ऐं लतीफ़ ते जेतिरा प्रोग्राम कजनि उहे तमामु घटि ई थींदा। हाँ बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चयो, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां जेको आहे सो ॻाल्हि कई आहे। डॉक्टर साहब तव्हां खां बि पुछंदासीं कीअं ॾिठो आहे हर साल ऐं हिन साल स्पेशली? बुनियादी तौर ते साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिदा आलम सभु आबाद कजे हिकिड़ो तारीख़ी फ़लसफ़ो आहे। हा, सदियुनि खां वठी ॻायो वञे पियो, ॿुधायो वञे पियो, सम्झायो वञे पियो, पर आऊं मुख़्तलिफ़ पहलुअनि खां इन जेको उर्स मुबारक आहे उनखे ॾिसां थो एज़ अ साइकेटिस्ट, एज़ अ आम इंसान। छो त जॾहिं असां घण पहलुअनि जी ॻाल्हि कयूं था त लाहौती जे गिलास खां वठी फ़िक्री निशस्तनि ताईं, हिकिड़ो लाहौती जो गिलास जेको आहे जेको शरबत मिले थो, होको हले थो, उन खां वठी फ़िक्री निशस्तनि ताईं इन जा जेके आहिनि सो मुख़्तलिफ़ कारज आहिनि, कम आहिनि, किरतूं आहिनि। सबबु इहो आहे त लतीफ़ सरकार जो जेको पैगाम आहे उहो आफ़ाक़ी आहे, ऐं उते जेको फ़िक्र, उते जेको फ़न, उते जेका ॾाप, जीअं साईं ॿुधाई त जेके सुघड़ वेहनि था उहे लतीफ़ जे मुख़्तलिफ़ पहलुनि ते ॻाल्हाइनि था, या जेके ॾाह वेहनि था, स्कॉलर वेहनि था, सियासी तक़रीरुनि खां अलावा जेके ॿियूं जेके तक़रीरूं आहिनि या जेके ॿिया मक़ाला पढ़िया था वञनि या जेके फ़िक्री बहस था थियनि, उहे जेके आहिनि सो आफ़ाक़ी जेको आहिनि सो तरीक़े वारा हूंदा आहिनि। पर उनखां अलावा जेको ॿियो हींअर असांजो समाज हिकिड़ी अजीब फ्रस्ट्रेशन जो शिकार आहे, अजीब पोइ लतीफ़ जे अंदरि गुनागुनियत आहे, उन अंदरि हिकिड़ी जेका न सो आफ़ाक़ी तौर ते जेको आहे ॾस गस ऐं जेको आहे न सो उनजो जेको आहे सो अगरि राह आहे, त उते छा थो थिए त माण्हुनि खे हिकिड़ी जेका आम फ्रस्ट्रेशन आहिनि उहा बि घटि थी थिए। माना हिकिड़ो मेलो थो थिए, हिकिड़ो ॾिणु थो थिए, हिकिड़ो ॾींहुं थो थिए, 3 ॾींहं लाॻी थो, उते मेला मलाखड़ा, उते मिठाई, उते म्यूज़िक, उते नाच गाना, उते ॿियूं समूरियूं शयूं थियूं थियनि। पोइ उते एज़ अ साइकेट्रिस्ट आउं चवां थो त जेको आम माण्हू वञे थो उनखे हू पंहिंजो जेको आहे न सो बर्नआउट कढे थो, हू जेको मेंटल डंपनेस आहिनि उन मां ॿाहिरि थो निकिरे, जेका ज़हनी उनजे अंदरि वेगानगी अचे थी, जेका उनजे अंदरि जेका अजीब कैफ़ियतूं जनम वठनि थियूं उन मां ॿाहिरि निकिरे थो। छो त हुनखे आम तौर ते रोडनि रस्तनि ते तव्हां ॾिसो माण्हू लाशौरी तौर ते कावड़ सां भरिया वतन, पोइ उते मेले ते जॾहिं वञे थो त उनजे अंदरि उहा कावड़, क्रोध ऐं हसद, साड़, अनाद उहो सभु पासे ते रखी उहो मलाखड़ो बि ॾिसे थो, उहो मौत जो खूब ॾिसे थो, उहो मोटर साइकिल खे हलंदे ॾिसे थो, उहो गीत गाना बि ॾिसे थो, उहो ईरानी सर्कस बि ॾिसे थो, या मुख़्तलिफ़ शयूं उते ॾिसे थो। ऐं थोरो हुनखे जेको आहे न सो स्पेस मिले थी त उहे जेके 4 कलाक, 5 कलाक, 6 कलाक, 3 कलाक, 2 कलाक उहो पंहिंजे घर खां, पंहिंजे मामलनि खां दूरि थी करे उते वञे थो ऐं उनजे ज़हन खे
थोड़ी हिकिड़ी डाइवर्जन मिले थी। बिल्कुलु वापसि अचे थो त छंड जी फुकिजी अचे थो, ख़ाली थी थो अचे, गिलास जीअं ख़ाली थींदो आहे वरी पोइ इहे जेके आऊं अक्सर करे तव्हां वटि बि या ॿियनि प्रोग्रामनि में हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त असां वटि वेंटिलेशन कोन्हे, सही पिया चओ जेका असांजे अंदरां कैथारसिस थिए उहो कोन्हे। असीं पंहिंजी ॻाल्हि कंहिंखे ॿुधायूं, जंहिंखे ॿुधायूं त उहो अॻे ई सूरनि सां भरियो पियो आहे। जंहिंखे चऊं था उहो चए थो त अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, हर को ॾाहो लॻो पियो, हर को सूरनि जी भरी खणियो मथे ते हले पियो, ऐं हिकिड़ी सूरनि जी भरी खणियो हले पियो, ॿियो कावड़ जी भरी खणियो पियो हले। शौरी लाशौरी कावड़ उन माण्हू जे वजूद खे एतिरो घेरे चुकी आहे जो जेकॾहिं तव्हां ख़ुदा वास्ते हुन सां ॻाल्हि कंदो न, चवंदो मियां तूं छॾ भला, असांजो पंहिंजो ई अज़ाब कोन था कुटनि, तूं वरी नओं अज़ाब असांजे मथे में थो विझी। त हीअ जेके मेला मलाखड़ा ओताकूं कचहरियूं सुगड़नि जा प्रोग्राम, हीअ जेके ॾण, हीअ जेके वरसियूं, हीअ जेके बि शयूं आहिनि, इहे बुनियादी तौर ते माण्हुनि खे वेंटिलेट करण जे लाइ, माण्हुनि जो कैथारसिस करण जे लाइ। हा उते 200 300 400 500 माण्हुनि जे लाइ सरकारी तौर ते प्रोग्राम थियनि था, जेके जिते निशस्तूं थियनि थियूं, जिते फ़िक्री मकाला पढ़िया था वञनि, उन्हनि जी बि असां आजियां कयूं था। ठीकु आहे, सरकार जिते ॿिया सभु कम करे पियो उते इहे बि कम करे, जीअं हाणे खेड़े सुखाए ते वेंदा उते बि कम थींदा। असीं सरकार सां को नाराज़ कोन्हे, सरकार असांजी आहे। डॉक्टर साहब तव्हां बिल्कुलु सही चयो। अहमद मां चाहींदसि त थोरो अवॉर्ड तकरीब ते तव्हां ॻाल्हायो, जेके लतीफ़ सरकार जे उन रिसाले खे सहेड़नि था, उन पैगाम खे आम कनि था, उहे सुघड़ उहे शाइर या उन कलाम खे आम माण्हुनि ताईं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचायो वञे थो, सो प्लीज़ तव्हां हिन ते थोरो ॻाल्हाइजो। मुमताज़ लाशारी साहब ताईं बि अवॉर्ड आयो आहे, हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, ॾाढा सुठा उहे इंसान आहिनि मुमताज़ लाशारी साहब। मां सम्झां थो त लतीफ़ जे हवाले सां जेको बि माण्हू कमु करे थो, उहो जेतिरो बि पंहिंजे तौर ते हुनजी जेके सलाहियतूं आहिनि उहे जंहिं तरीक़े सां उते यूटिलाइज़ करे थो, उहे हुनजे शाइरी हुजे या उनखे जेको आहे उहो मौसीक़ी हुनखे ॾियणु हुजे या उनखे जेको आहे सुघड़ वारो जेको अंदाज़ बयानु आहे उन में उन शाइरी खे खणी अचणु, इहो जेको बि जंहिं बि हवाले सां या को माण्हू जेको आहे उन शाइरीअ खे इंटरप्रिएट करे जेको आहे उहो को बुक लिखे थो उन ते, त हर माण्हू जेको आहे उहो माना क़ाबिले जस्त लहे उन ते माना हिकिड़ो बहितरीनु कमु करे थो, त उनखे हिकिड़ो जेको आहे उहो ट्रिब्यूट त मिलणु खपे। त ही एवॉर्ड जेके उहे मिलनि था, इहा हिकिड़ो मां सम्झां थो त नंढड़ी एप्रिसिएशन आहे त लतीफ़ जेको एॾो वॾो सिंध जो जेको आहे हिकिड़ो मुफ़क्किर आहे, उहो शाइर आहे, उहो फ़लसफ़ी आहे, त उन ते को आम माण्हू वेही करे एतिरो जेको आहे उहो पंहिंजे दिलि सां चाहत सां उन ते कमु करे, त उनखे जंहिं तरीक़े सां जेको आहे उहो एवॉर्ड ॾिनो पियो वञे, तमामु सुठो पियो लॻे। ऐं मां इहो चवंदुमि त इन एवॉर्डनि जी जेका उहा लिस्ट आहे उहा मख़सूस न कयो, हिन ते माना हिकिड़ी फ़राख़ दिली जो मुज़ाहिरो थियणु खपे, त उहो को नंढो कंपेयर बि आहे ऐं उहो उते अची करे लतीफ़ साईं जे हवाले सां बि शेर बि पढ़े थो, त उनखे बि जेको आहे उहो एप्रिसिएशन मिलणु खपे उते। छो जो लतीफ़ जे हवाले सां जेको कमु आहे उहो ईअं खणी ॿियनि लफ़्ज़नि में चइजे त उहो सिंध ते कमु आहे। लतीफ़ जो माना ॿियनि लफ़्ज़नि में चवणु ईअं आहे त लतीफ़ माना सिंध, सिंध माना वतन असांजो, त उनजी जेका शाइरी आहे उनजो जेको फ़लसफ़ो आहे उहो वतन वासियुनि जा जेके उहे अहंज आहिनि, उहे जेके दर्द आहिनि, उहो जेको पीड़ा आहे, उन पीड़ा खे बयानु थो करे, वरी उन्हनि सां गॾु गॾु उन्हनि अहंजनि उन्हनि दर्दनि उन्हनि पीड़ाउनि मां निकिरण जो हिकिड़ो रस्तो, हिकिड़ो घस ॿुधाए थो त हिननि तरीक़नि सां जेको आहे उहो तव्हां निकिरी ऐं जेको आहे उहो माना पंहिंजा नवां तरीक़ा हिकिड़ा नवां। हाणे ॾिसो त लतीफ़ साईं जेका शाइरी कई आहे उहा अॼु खां 200-250 साल पहिरीं जी हिकिड़ी जेको आहे उहा शयूं लिखियल आहिनि, पर अॼु बि तव्हां उनखे खणी जेको आहे उन मां अगरि रहनुमाई वठो त तव्हांजी हर विख ते लतीफ़ साईं रहनुमाई करे। बिल्कुलु तव्हां बिल्कुलु ॾाढे ख़ूबसूरत तरीक़े सां बयानु कयो आहे। ईअं ई आहे जेकॾहिं असां अॼु जे हालातनि सां भरमेचे अचूं था त उहा शइ असांखे एक्ज़ैक्ट उहा मिले थी, ऐं ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में असांखे हिकिड़ो पैगाम मिले थो, रस्तो मिले थो, जीअं तव्हां चयो त उहे दर्द पीड़ा उहे सभु शयूं असांखे नज़र अचनि थियूं, पर उनखां पोइ असांखे हिकिड़ो सोल्यूशन बि मिली रहियो आहे। ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। डॉक्टर साहब तव्हां खां बि मां पुछणु चाहींदमि त असां जीअं अहमद चयो त एप्रिसिएशन मिलणु सुठी शइ आहे, हर माण्हू खे एप्रिसिएशन जी नीड हूंदी आहे, ॾाढो ज़रूरी आहे असांजे समाज में स्पेशली। ॾिसो इंसान जे वजूद में हिकिड़ी हुनखे साराह जी बुख हूंदी आहे, एप्रिसिएशन जॾहिं मिलंदी आहे त माना साराह थिए पई।
ऐं जीअं नौजवान असांजो दोस्त आहे, भाउ आहे नंढड़ो ऐं वकील साहब, ऐं उन जेको आहे सो ॻाल्हि कई त जेकॾहिं ॿ कुझु शेयर पढ़े थो या ॿ कुझु शयूं करे थो, बुनियादी तौर ते हीअ जेके एवॉर्ड हूंदा आहिनि इन जो हिकिड़ो कथ थींदो आहे, मापा ठहंदा आहिनि, माण ठहंदा आहिनि, तराज़ू ठहंदा आहिनि, उन्हनि में उन्हनि माण्हुनि जो कमु विझिबो आहे, उन्हनि माण्हुनि जा जेके आहिनि सो जेके विखूं उहे वधाइनि था कंहिं ॾाह भला कंहिं मख़सूस तबिके जी रहनुमाई जे लाइ, उन्हनि जे उहे कथ मापा माण लॻंदा आहिनि। त एवॉर्ड जेको आहे न सो जीअं हींअर मिलिया आहिनि एवॉर्ड, लाज़मी आहे जेतिरा माण्हू ओतिरा चोॿोल, जेतिरा माण्हू ओतिरियूं ॻाल्हियूं, त फलाणे खे फलाणे खे फलाणे खे ठीकु आहे, जिन खे मिलियो उन्हनि खे वेलकम, उन्हनि खे ख़ुशि आमदीद, ऐं उन्हनि खे अञा वधीक कमु करिणो आहे त वरी ॿिए दफ़ा बि उन्हनि खे एवॉर्ड मिले, ऐं जिन खे न मिलियो उन्हनि खे अञा उन खां 2 गुणा 3 गुणा वधीक कमु करिणो आहे। एप्रिसिएशन इंसान जे वजूद जी हिकिड़ी माना लोभी क़िस्म जी जेका आहे न सो फिनामिना आहे, हिकिड़ी अहिड़ी किरत आहे जेको इंसान हर को चाहे थो। तव्हां जेकॾहिं इंट्रो में मुंहिंजे लाइ 4 लफ़्ज़ सुठा ॻाल्हाईंदव त आउं वधीक सुठो ॻाल्हाईंदुसि त जीअं तव्हांजे ॻाल्हायल लफ़्ज़नि जो भरम रखां, या पंहिंजे अंदरि जेका ॾात आहे उनखे ॿाहिरि ओतियां, उनखे ॿाहिरि खणी अचां, ॿाहिरि कढां, त जीअं आम माण्हू जो भलो थिए। जीअं नंढड़े ॿुधायो असांजे नंढड़े भाउ त लतीफ़ जिते उपटार करे थो, जिते उन्हनि खे बयानु करे थो, उते हल बि ॾिए थो। बिल्कुलु जिते चए थो त सुल्तानी सुहाग निंडू कंदे न मिलंदो, उते तो थधी का चए थो त निंड कंदे त तोखे सुल्तानी सुहाग कोन मिलंदो, पोइ वरी ॿिए हंधि चए थो तती थधी का, जिते किथे हल। ठीकु आहे, हलण जीअं तव्हां पढ़ियो हल जेको आहे सो हलबो, अॻियां अचिबो। जेकॾहिं ही नौजवान एतिरी महिनत न करे, यगानू न थिए ऐं हमागिरियत न खणी अचे पंहिंजे अंदरि, त ही नौजवान ॿियनि जेके हिते हैदराबाद में 5000 वकील आहिनि, ही नौजवान अॼु असां सां गॾु वेठो आहे, त हिन जी महिनत सां तव्हां हेतिरियूं न्याणियूं जेके आहिनि सो सिंध जूं आहिनि, तव्हां हिते वेठा आहियो, त हिकिड़े माण्हू जे अंदरि कुझु शइ मुनफ़रद हूंदी आहे, कुझु शइ अलॻि थलॻि हूंदी आहे, कुझु शइ ॿियनि खां उनखे सगारो कंदी आहे, त पोइ अची माण्हू उन्हनि इदारनि ते, उन्हनि जॻहियुनि ते, उन्हनि शयुनि ते अची वेहंदो आहे, न को कंहिं सिफ़ारिश सां। छो त सिफ़ारिश तव्हां हिकिड़े दफ़ा कराईंदो न, पोइ उहो परफॉर्म न कंदो त वरी पोइ हिते अची वेंदो। जीअं वकील साहब ऐं डॉक्टर आहियां, त असां जेकॾहिं सिफ़ारिश करे पास थी ईंदासीं मिसाल जे तौर ते, त हिकिड़े दफ़ा अची वेंदासीं, टैग लॻी वेंदो, पर जॾहिं फील्ड में ईंदासीं त महिनत खपंदी, सुञाणप खपंदी, इल्मु खपंदो, ॾाहप खपंदी, सम्झ खपंदी, ऐं उते जेकॾहिं असां परफॉर्म कंदासीं त सुठा वकील थींदासीं, सुठा एंकर पर्सन थींदासीं, सुठा डॉक्टर थींदासीं। त पोइ इहा जेका तारीफ़ आहे या जेको एप्रिसिएशन आहे, इहो आर्ज़ी तौर ते तव्हांखे उत्साह ॾिए थो। इंसान जे वजूद में हिकिड़ो लफ़्ज़ चयो न, लोभ आहे, लालच आहे, त मुंहिंजी तारीफ़ थियणु खपे, माण्हू मुंहिंजे बारे में ॻाल्हाइनि, माण्हुनि खे ॿियो को टाइम ई न हुजे। असां तव्हां ॾिठो त अॼुकल्ह फेसबुक ते या ॿियनि जेके सोशल मीडिया जेके ऐप आहिनि, उन्हनि ते असां पंहिंजूं नंढियूं नंढियूं टिप्स छॾींदा आहियूं। बुनियादी तौर ते उनजे पोयां जेको कारब हूंदो आहे, उहो कमु हूंदो आहे, उहो इहो ई हूंदो आहे त असांजी माना हिकिड़ी जेको कंट्रीब्यूशन शो थिए, पोइ असांखे को वाह वाह करे। इंसान उहो चवंदा आहिनि त जेको आहे न सो हर शइ जा मक़सद हूंदा आहिनि। लतीफ़ साईं जा जेके आहिनि सो मजाज़ी बि आहे, हक़ीक़ी बि आहे। हा बिल्कुलु, बेशक अल्लाह सां राब्ते जो बि आहे ऐं दुनियावी महबूब सां राब्ते जो बि आहे। पोइ जेको जीअं सम्झे, जेको जीअं परोड़े, जंहिंजी अखि जी बसीरत, जेके अखि जे अंदरां निगाह निकिरे थी, उहा निगाह हुनखे उनजी परख कहिड़ी आहे। जी डॉक्टर साहब, ॾाढे ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां बयानु कयो आहे। अहमद, तव्हांजी तरफ़ ईंदासीं। यूथ जा छा चैलेंजिस आहिनि, छा था सम्झो, कीअं बयानु कंदव? यूथ जा तमामु घणा जेके आहिनि उहे चैलेंजिस आहिनि, ऐं हिन वक़्तु जेको आहे उहो कॉम्पिटिशन तमामु घणो आहे इदारनि जे अंदरि, ऐं नौजवान जेको आहे उहो जेतिरी महिनत करे थो, अञा उनखां वधीक जेको आहे उहो महिनत करण जी ज़रूरत आहे। ऐं हर इदारे जे अंदरि जेको आहे उहो वधि खां वधि महिनत जी ज़रूरत पवे थी। जीअं असांजा कॉम्पिटिशन एग्ज़ाम जेके अचनि था, ख़ासि करे CSS PCS,
त उन में बि तमामु घणी जेको आहे उहा महिनत जी ज़रूरत आहे। ऐं जहिड़े तरीक़े सां हींअर रिसेंट में कुझु जेके आहिनि उहे एग्ज़ाम्स पाण जे अखियुनि जे अॻियां गुज़रिया आहिनि, उन ते तमामु घणा एतिराज़ बि वारिया विया। थींदो आहे ऐं असांजो सिस्टम अहिड़ो आहे जो हिन सिस्टम खे परफेक्ट थियण जे लाइ अञा तमामु घणो असांखे टाइम खपंदो, पर उन हूंदे बि मां इहो चवंदुमि त जेका महिनत आहे उहा ज़रूरु रंग लाहे थी ऐं महिनत रांगाए नथी वञे। त असांजे वकालत जे अंदरि त ईअं थींदो आहे त जॾहिं सिविल जज जूं पोस्टूं ईंदियूं आहिनि या ॿिए कंहिं बि जेको आहे उहो ADPP जे लाइ सरकारी वकील मुख़्तलिफ़ उन्हनि में ईंदियूं आहिनि त पोइ नौजवान जेके आहिनि उहे तयारी शुरू करे छॾींदा आहिनि। पोइ उन में ॿ थींदा आहिनि, या त जेको आहे उहो उनखे पंहिंजी जॉब मिली वेंदी आहे जंहिं पर्पज़ जे लाइ उहो तयारी कंदो आहे, न त घटि में घटि सुठो वकील ज़रूरु थी वेंदो आहे जो उहो पढ़ी उनखे जेको लॉ आहे उहो बाक़ाइदे माना ईअं सबक वारी का रटिजी वेंदो आहे त पोइ फिंगर टिप्स ते पियो ॿुधाईंदो आहे त हीअ शइ त तव्हां जेतिरी बि महिनत कयो था, जेका बि फील्ड हुजे, डॉक्टरी हुजे, वकालत हुजे, त उन में तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो मक़ाम मिले थो। बिल्कुलु तव्हांखे महिनत करणी पवे थी, किथे बि तव्हां आहियो। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयूं था प्रोग्राम में। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, मंज़ूर कुंभार मरकोट खां। जी, तव्हांखे अदब हली कार चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में छा चवणु चाहींदव? जी, मां अॼु असांजे नौजवान जो आलमी ॾींहुं सॼी दुनिया में मल्हाए थो वञे ऐं मेहरान टीवी तां अॼु नौजवाननि जे हवाले सां अहिड़ो को मैसेज ॾिनो वञे त जीअं उन्हनि जे लाइ बि सोर्स ऑफ इंस्पायरेशन रहे, छो त असांजो नौजवान ई आहे जो सुभाणे खे लीड करण वारो नौजवान ई हूंदो। तव्हां बिल्कुलु सही चयो, थैंक यू सो मच। तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। नो डाउट अॼु 12 अगस्त आहे ऐं इंटरनेशनली यूथ डे सेलिब्रेट कयो वेंदो आहे पूरी दुनिया में। नौजवाननि जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे 12 अगस्त ते। हर साल इन ॾींहं खे पाण हिकिड़े सुठे स्लोगन सां सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं अॼु जे ॾींहं ते बि ज़रूरु असां इन ॻाल्हि खे रखंदासीं। डॉक्टर साहिबु, नौजवाननि जी जॾहिं ॻाल्हि थिए थी ऐं नौजवाननि जो जॾहिं आलमी ॾींहुं मल्हायो वञे थो, उहो बि पाकिस्तान 60 खां अबव असां वटि नौजवान आहिनि। सो 65% और मोर देन 60 मतिलबु जीअं चऊं था न पाण त 65 एक्ज़ैक्टली परसेंटेज ॿुधायो वञे थो। सो यस डॉक्टर साहिबु, नौजवाननि जा छा चैलेंजिस तव्हां ॾिसो था, या नौजवान हिन वक़्तु कहिड़ी पीड़ा मां गुज़रनि था? एज़ अ साइकेट्रिस्ट तव्हां कहिड़ा मसइला ॾिसो था नौजवाननि जा? ॾिसो, अॼु जे ॾींहं जे हवाले सां हलणु हकरणु ॿेली सारणु, माना हीउ जेको जुस्तजू आहे, हीउ जेको सफ़र आहे, इहो सफ़र डिघो आहे। पाकिस्तान जी एवरेज एज अलहमदुलिल्लाह वधी वई आहे, ठीकु आहे। एवरेज एज वधण सां ऐं नौजवाननि जो रेशो वधण सां जेको आहे न सो असांखे तमामु घणा चैलेंजिस आहिनि। जीअं नौजवान ॿुधायो त जेको आहे न सो कॉम्पिटिशन आहे ऐं उन जे अंदरि माण्हुनि खे हिसो वठिणो थो पए, नेपोटिज़म आहे, प्रोक्रेस्टिनेशन आहे। अॼुकल्ह हिकिड़ो जेको टर्म असां वटि आम जाम थी वियो आहे, प्रोक्रेस्टिनेशन, माना सुस्ती, काहली, सुभाणे कंदासूं, परी कंदासूं, अरी कंदासूं। दैट इज़ मोर डैमेजिंग टू द यूथ। ऐं इहो हिकिड़ो साइकेटिक टर्म आहे जंहिंखे सुस्ती काहली चइबो आहे, लेज़ीनेस चइबो आहे। केयर करे कीअं कंदसि, सुभाणे कंदसि, करे छॾींदसि। माना 11th आवर जी जेका हिकिड़ी अजीब दौड़ ॿारनि में शुरू थी वई आहे। करे वठंदासूं बाबा, साईं करे वठंदासूं, ईअं न आहे। हिते हुजे हलणु हकलण वारो आहे, ॿेली सारण। हिते जुदोजहद जेका आहे न सो पहिरीं क्लास खां वठी तव्हां असां जॾहिं पढ़ियासीं पिए या असां पढ़ियासीं पिए त असांखे चवनि बाबा तव्हां मैट्रिक कंदो पोइ बसि वॾी शहनशाही शुरू थी वेंदी। पोइ चवनि हाणे इहो टर्निंग पॉइंट आहे, हाणे तव्हां इंटर कंदो पोइ शहनशाही शुरू थींदी, कैरियर शुरू थी वेंदो। वरी जॾहिं इंटर कयोसि चवनि हाणे डॉक्टरी पढ़ो, हाणे तव्हांजो MBBS कंदो त तव्हांजो बसि ईअं शहनशाहित शुरू थींदी। वरी जॾहिं डॉक्टरी पढ़ी चवनि हाणे तव्हां स्पेशलाइज़ेशन कंदो त तव्हांजी शहनशाहित शुरू थी वेंदी। वरी अची वियो त बाबा स्पेशलाइज़ेशन कईसूं। जीअं मूं तव्हांखे रिसेंटली पोएं प्रोग्राम में ॿुधायो त मूं वरी ॿी मास्टर्स कई, मास्टर्स इन पब्लिक हेल्थ। वरी MD साइकेट्री जो मुंहिंजो 19 तारीख़ ते एग्ज़ाम आहे। त चवण जो जेको मेन मक़सदु आहे, वरी PhD लाइ अप्लाई पियो कयां, त माना इल्मु ॾाहप कंहिंजी मिरास कोन्हे, उजरत ते कोन मिलंदी, पाण करणी पवंदी। त नौजवाननि जे लाइ ॾिसो, पैगाम त परे अञा प्रोग्राम जी आख़िर में ॾींदासीं त हिते मुक़ाबले ऐं मुसाबक़त जे लाइ ज़रूरी आहे
त जदोजहद कजे। जदोजहद इहा न जो रड़ियूं कजनि वई, वाका कजनि वई, ठीकु आहे, उहे ॿियनि मसइलनि लाइ कबा, पर इल्मु ॾाहप उस्ताद खां परे न थियो न। अॼुकल्ह उहे जेके ॿिया जेके टूल्स अची विया आहिनि उन्हनि जे पोयां मां ॿार लॻी विया आहिनि, उस्ताद खां परे थींदो ऐं उस्ताद खे किताब खां परे न आहे थियणो। अॼुकल्ह जो उस्ताद वरी बि उन्हनि शयुनि खे इस्तेमालु थो करे जेके शॉर्टकट्स आहिनि। आउं अक्सर चवंदो आहियां पंहिंजे जेके मोटिवेशनल स्पीकिंग्स में त चवंदो आहियां त दुनिया में को बि शॉर्टकट कोन्हे कामयाबी जे लाइ। कामयाब उहे थींदा आहिनि जेके मैराथन रेस जा रनर हूंदा आहिनि। 100 किलोमीटर वारा कॾहिं कामयाब न थींदा आहिनि, उहे शॉर्टकट्स जे पोयां। जी डॉक्टर साहब लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे बि प्रोग्राम में शामिल करियूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम। मुंहिंजी भेण छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, वाजी दुआउनि मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो दा कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु आहे। तव्हांजो प्रोग्राम मां डेली तकरीबन ॾिसंदो आहियां। तव्हां पहिरीं पंहिंजो नालो ॿुधायो, किथां था ॻाल्हायो पिया? मुंहिंजो नालो कादिर बख्श शेख सकरशर खां। आदब अलीकार चऊं था। जी बिल्कुलु, प्रोग्राम ॾिसो पिया, छा चवणु चाहींदव? बिल्कुलु, मां डेली ॾिसंदो आहियां, तकरीबन डेली ॾिसंदो आहियां प्रोग्राम। ॾाढो मज़ो ईंदो आहे। माना हिकिड़ी मेहरान टीवी असांजी सिंध जो हिकिड़ो फ़ख़ुरु आहे जो असां हर सुबुह जो ॿ कलाक ई असांजा अहिड़ा गुज़रान फर्स्ट क्लास तव्हांजी माना हिकिड़े महिमान सां डिस्कस हो, माना हिकिड़ो मज़ो ॾींदो आहे। जेको बि महिमान ईंदो आहे तव्हांजो माना हिकिड़ो ज़हन सुवाल जवाब हिकिड़ो हुन सां ॻाल्हाइण ॿोलाइण तमामु हिकिड़ो सुठो हूंदो आहे, तमामु बहितरीनु हूंदो आहे। तव्हांजी महिरबानी। तव्हांखे सलाम पेश कयां, तव्हांखे सलाम पेश कयां। जी थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं ईअं ई शामिल थींदा कयो। प्रोग्राम अवां जो पंहिंजो आहे। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढड़ो ब्रेक आहे, ॾिसंदा रहिजो। जी व्यूअर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। 12 ऑगस्ट नौजवाननि जो आलमी ॾिहाड़ो ऐं डॉक्टर साहब मौजूदु आहिनि। साइकेट्रिस्ट आहिनि डॉक्टर शाहनवाज़ दिल साहब, एडवोकेट अहमद नवाज़ प्रोग्राम में मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब, पाण ॾिसूं था त नशो ॾाढो आम थी वियो आहे। हर नौजवान न पर घणे भाङे नौजवान नशे जे भर चढ़ी विया आहिनि। पहिरीं ईअं हूंदो त ॿुधंदा हुआसीं त छोकिरा नशो कंदा, पर हाणे छोकिरियूं बि इन्वॉल्व थी वियूं आहिनि। केतिरा केसिस ईंदा आहिनि, केतिरो ख़तरनाक आहे, कहिड़ो नशो घणो हले पियो। तव्हांखे ॿुधी ॾाढो ताजुब थींदो ऐं ॾाढी हैरानगी खां अलावा हिकिड़ो अजीब ख़ौफ़ तव्हांजे दिलि में अची वेंदो। रोज़ाना जे बुनियाद ते जेकॾहिं असां 30 मरीज़ ॾिसूं था, उन्हनि मां 12 मरीज़ नशे जा आदी आहिनि। उन्हनि में वरी जेकॾहिं एज स्लॉट वठी था अचूं त 26 साल खां 13 साल। अच्छा, 13 सालनि ताईं। 26 साल खां 13 साल माना हिकिड़ो एज स्लॉट वठी था अचूं। 13 साल त इलाही मतिलबु नंढी आहे। हा, इन एज ग्रुप में अचे थो। उन मां वरी स्कूल गोइंग घणा आहिनि। ओके, माना उन्हनि जो घणो रेशो 13, 14, 15, 16, 17, 18 माना हाई स्कूल लेवल ऐं इंटरमीडिएट ऐं यूनिवर्सिटी लेवल ताईं। इहो डेली जी रूटीन आहे। इहा आउं पंहिंजी क्लिनिक जी ॻाल्हि थो करियां, पर जेकॾहिं 27-28 साइकेट्रिस्ट हैदराबाद में मौजूदु आहिनि, जेकॾहिं उन्हनि जी क्लिनिक जी ॻाल्हि कंदासूं त इहो रेशो हली किथे वञी पहुचंदो। नशो माना जेको हिकिड़ी शइ उनजे अंदरि फ़ाइदो घणो थो मिले माण्हू खे। कहिड़ो? जेके पैडलर्स आहिनि, जेके ट्रैफिकिंग कनि था, जेके वठी था अचनि, जेके विकिणनि था, ॿिए उहे माफ़िया जो रूप धारे चुका आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं लोभ लालच उन्हनि खे एतिरो अंधो करे छॾियो आहे जो उन्हनि जा नौजवान पंहिंजा बि इन्हनि में मुब्तला थी विया आहिनि। ऐं आउं तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदुसि त हिकिड़ो ख़ैराती कमु हुयो जो हिते कासमाबाद में कंहिं स्लम एरिया जी ॻाल्हि थो करे। हिकिड़ो डॉक्टर हुन चयो, यार हिकिड़ी फैमिली आहे उहा नशे में मुब्तला आहे। उन सॼी फैमिली, आउं जॾहिं उते वियुसि त हिकिड़ी झूपड़ी ठहियलु हुजे कब्रिस्तान जे पासे में, उते ख़ातून हुजे जेका नशे में धुत हुजे, उनजो घर वारो हुजे, उनजा 4 ॿार हुजनि। पहिरीं उहो मर्द पीअंदो हो, पोइ उहो मर्द वरी कंहिं इदारनि जे ॿियनि मामलनि जे करे उहो विकिणणु शुरू कयसि। पोइ खणी ईंदो त अधु पाउडर मिलाईंदा हुआ हुन में, ऐं उहो जॾहिं पुड़ियूं ठाहींदा त सिंगंदे सिंगंदे उहे बि नशे जा आदी थी विया। इहो हिकिड़ो माना मूं वटि हुनजो पूरो रिकॉर्ड आहे। उहो डॉक्टर साहब अञा हयात आहिनि।
त चवण जो मक़सदु इहो आहे त असां हुनखे रिहेबिलिटेट कयो, मर्द माण्हू असांखे रिहेबिलिटेट न थियो, औरत थी हुनजो ॿिया मामला थिया जेके बि थिया उहो हिकिड़ो अलॻि किसो आहे। ईअं असां वटि हज़ारे नौजवान नशनि में मुब्तला आहिनि। ऐं हींअर जेको हाणे तव्हां रिसेंटली सखर में हिकिड़ो वाक़ियो ॿुधो, उहो ब्रेक थियो आहे त उहे ॿार खे आइस पी करे उन्हनि जी जेको आहे सो बदफैली करे उनखे मारे छॾियो। ऐं स्कूल गोइंग ॿार। ऐं मूंखे हिकिड़ी रिपोर्ट थी आहे पाण, मूंखे भला इमुल सवाब, उहा हुनजा चाचा ऐं सौट जेके हुन में इन्वॉल्व आहे। मूंखे ख़बर कोन्हे अञा कंफर्म, कंहिं सहाफ़ी रखी आहे पोस्ट त उनखे जेको ब्रेक कयो अथसि उते जी सहाफ़ी त हिन जे क़तल में जेके आहिनि उहे माण्हू मुलविस हुया। रिश्ता, नाता, तालुक ऐं सभु जेके सम्झ वारियूं जेका उनसर आहिनि उन्हनि खे नशो ख़तमु करे थो छॾे। छो असांजे मज़हब जे तरफ़ां हिनखे मना कयो वियो त नशा पी असांजी मस्जिद में न अचो, छो त नशे पीअण सां तव्हांजे अंदरि तमीज़ ख़तमु थी वञे, सुञाणप ख़तमु थी वञे, तव्हांजे अंदरि हिकिड़ी अजीब हैजानी कैफ़ियत थी वञे। मूंखे हुन ॾींहुं कंहिं इदारे न्यूज़ पेपर वारनि कॉल करे पुछियो त इहो जेको आइस आहे इन जा असर कहिड़ा आहिनि, ऐं इहो जेको क़तल थियो ॿार जो, एतिरा अलाही केतिरा क़तल जेके आहिनि सो रिपोर्ट नथा थियनि, अलाही केतिरा क़तल जेके आहिनि सो ख़ुदकुशियुनि जे ज़मरे में आड़े हुननि खे लिकायो वञे थो, केतिरा वॾा घर केतिरा नंढा घर। हींअर त तमीज़ ई कोन्हे न, तो अॻे चवंदुसि बाबा हीउ वॾनि माण्हुनि जो नशो आहे। तव्हां मूंखे ॿुधाईंदो त हिकिड़ो माण्हू हिकिड़ो ग्राम 1200 रुपए जो मिले थो, ऐं उहो कीअं माण्हू रोज़ानी पीए थो, 3-3 ग्राम पीए थो, पोइ चोरी कनि था, कूड़ ॻाल्हाइनि था, ऐं मुख़्तलिफ़ शयुनि जी जिनसी बेरारवी ॾांहुं वञनि था। नियाणियूं असांजूं, धीअरूं असांजूं रोज़ानी जे बुनियाद ते आइस पीअनि थियूं, वीड पीअनि थियूं, चर्स पीअनि थियूं, शराब पीअनि थियूं। असांजो नसल केॾांहुं हेडिंग आहे, केॾांहुं वञे पियो। बिल्कुलु हिकिड़ो ॾींहुं आऊं तव्हांजे डायरेक्टर साहिब खे तव्हांखे इल्तिजा कंदसि त हिकिड़ो ॾींहुं असां पूरो जेको आहे न सो नशे ते ॻाल्हायूं, हिकिड़ो प्रोग्राम कयो जेको असां नशे, उनजे असरनि ते, उनजे समाजी पहलुअनि ते ॻाल्हायूं। असां कोशिशि कयूं पिया त नशे जो को तोड़ त कढूं। सही डॉक्टर साहब, जेकॾहिं असां पंहिंजे सिंध जी ॻाल्हि कयूं था, असां पंहिंजे हिकिड़े सुधरियल समाज जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त उन दग ते आणण वारो केरु आहे? मतिलबु अॼु जो नौजवान जेकॾहिं ॾिसिजे, असीं अवां वेही अॼु स्क्रीन ते चऊं था त 65% असां वटि नौजवान मौजूदु आहे, ऐं उहो ई नौजवान जेकॾहिं घणे भाङे नशे जे वर चढ़ी वञे थो त उन्हनि खे वापसि आणण वारो केरु आहे? तव्हां आहियो, असां आहियूं, वकील साहिबु आहे, वालदेन आहिनि। हिकिड़ो जुमिलो तव्हांखे अॼु ॿुधाईंदुसि त जेके माण्हू नशो कनि था न, उन्हनि खे को दर्द हूंदो आहे, उन दर्द जे सूर खे सुन करण जे लाइ नशो कनि था। हाणे उहो दर्द कहिड़ो थो थी सघे? उहो अणहुंद थी सघे थी, उहा घणी हुंद थी सघे थी, उहो नफ़्सियाती पहलू थी सघे थो, समाजी पहलू थी सघे थो, सियासी पहलू थी सघे, जेको तव्हां सवेरे हिकिड़ो लफ़्ज़ चयो न एप्रिसिएशन। इंसान जे वजूद में रिवार्ड ऐं पनिशमेंट जा सेंटर हूंदा आहिनि, डोपामिन खे रेगुलेट कंदा आहियूं। तव्हांखे त ॿुधी ताजुब थींदो त मोबाइल स्क्रीन जो नशो अॼुकल्ह वधी वियो आहे, टीवी स्क्रीन जो नशो अॼुकल्ह वधी वियो आहे। उनजे अंदरि डोपामिन जे अंदरि जेको आहे माण्हू फिरार ॻोल्हे थो, माण्हू पंहिंजे मसइलनि खां भॼे थो, पोइ उहो कंहिं न कंहिं शइ में पनाह वठे थो। असां वटि सिंध जो नौजवान या पाकिस्तान जी ॻाल्हि था करियूं, छो त 14 अगस्त में वेझी आहे, ऐं पाकिस्तान जे अंदरि जेको 65% असां युथ जी ॻाल्हि कयूं था, उन युथ जे लाइ वेज़ आहिनि। ॾिसो, मूं तव्हां उर्स जी ॻाल्हि कई या ॾियारे जी ॻाल्हि कई, हींअर माण्हू एंटरटेनमेंट कहिड़ी आहे? जी साईं शेख साहिबु चयो त 2 कलाक असीं तव्हांजे सवालनि, तव्हांजे बहितरीन जवाबनि, तव्हांजे बहितरीन सिलेक्शन, तव्हांजे बहितरीन महिमान में 2 कलाक सुकून सां गुज़ारींदा आहियूं। अच्छा, जेकॾहिं मिसाल हिकिड़ो था ॾियूं, माना मिसाल था ॾियूं त जेकॾहिं हीउ प्रोग्राम न हुजे त इहो शेख साहिबु सुबुह जा 2 कलाक छा कंदो? मुख़्तलिफ़ क़िस्म जी वेबसाइट्स ॾिसंदो, जेसि ताईं कम ते वञे मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॿिया प्रोग्राम ॾिसंदो। उन्हनि मां किथे हू कंहिं लुभाईंदड़ प्रोग्राम जे वर चढ़ी वञे ऐं हू कंहिं ग़लति कमु ॾां हलियो वञे, बनस्बत तव्हां हुनखे एंटरटेन पिया करियो। मेहरान टीवी खे हुन सलूट पेश कयो, आउं बि सलूट पेश थो कयां। तइलीम हुजे, हुनर हुजे, सियासत हुजे, रियासत हुजे, ऐं माण्हू जो आम मसइला हुजनि, उन्हनि जी तव्हां उपतार कयो था। ॾिसो, वकील बि वेठो आहे, डॉक्टर बि वेठो आहे,
तव्हां ॿिन्हिनि खां पुछो पिया, लीगल इशूज़ ते बि ॻाल्हायो था, तव्हां मेडिकल इशूज़ ते बि ॻाल्हायो था, तव्हां वटि ॻाइण वॼाइण वारा बि वेठा हूंदा आहिनि। त तव्हां हीउ जेको पधर ठाहियो आहे इहो हिकु अली एतिरनि केतिरनि शेख साहिबनि खे 2 कलाक त घटि में घटि सुकून सां विहारे थो। हा बिल्कुलु बिल्कुलु। त असांजे नौजवान वटि कमु नाहे, हिकिड़नि वटि कमु नाहे, हिकिड़ा कमु करणु नथा चाहिनि, एग्ज़ैक्टली, ऐं हिकिड़नि खे कमु करणु नथो ॾिनो वञे। इहे 3 कैटेगरीज़ आहिनि। उन्हनि 3 कैटेगरीज़ में पोइ माण्हू जेको आहे न सो फ्रस्ट्रेट थो थिए, पोइ हुनजे अंदरि पेचीदगियूं थियूं पैदा थियनि, पोइ नफ़्साती दबाव वधे थो, पोइ ज़हनी दबाव वधे थो, समाजी दबाव वधे थो, को दर्द थिए थो, को सूर थिए थो, को ज़ख़्म थिए थो, उहो रूह जो ज़ख़्म हुजे, जिस्म जो ज़ख़्म हुजे, उन सूर खे घटि करण लाइ माण्हू चवंदा आहिनि त बाबा सूर खे ख़तमु करण वारी गोरी खायूं। गोरी खाइण जे बजाय नशो था कनि, पोइ उन सूर खे सुन्न करे था छॾनि, पोइ वरी जॾहिं सूर जागे थो। डॉक्टर साहब बिल्कुलु बिल्कुलु तमामु घणा चैलेंजिस आहिनि अॼु जे दौर में, ऐं उहो दौरु शायदि ॾाढो ख़ूबसूरत हूंदो जॾहिं हिन स्क्रीन नंढड़ी स्क्रीन खां मोबाइल फ़ोन खां पाण ॾाढो परे हूंदा हुआसीं, पर अॼु जे दौर में हीउ मोबाइल फ़ोन असांजे लाइ लाइब्रेरी बणिजी वियो आहे, त हीउ मोबाइल फ़ोन असांजे लाइ एंटरटेनमेंट बि बणिजी वियो आहे। पर उहो वरी पाण ते आहे तव्हां कहिड़ी साइड वञो था, कीअं पंहिंजे वक़्त खे तव्हां ख़ूबसूरत बणायो था या वक़्त खे ज़ाया करियो था, उहो तव्हांजे ई हथ में आहे। ऐं इहा ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत कई त असां वटि जेको आहे सो कंहिं न कंहिं तरह इंसानु जेको आहे अहिड़ी दुबण में फासी वेंदो आहे, हुतां खां निकिरण जे लाइ जेकॾहिं को रस्तो नथो मिले त पोइ नौजवान उन नशे खे वापराइनि था, या पोयां जेकॾहिं ॾिसिजे त शायदि किथे न किथे पेरेंट्स जी उहा तवजह न मिली आहे, उहा ऑनरशिप न मिली आहे, पंहिंजो पाण खे संभालण जो को रस्तो न मिलियो आहे, मायूसियूं एतिरियूं वधी वियूं आहिनि जो तव्हां तव्हांखे 3 शयूं ॿुधायो न, कमु कनि नथा, कमु करणु नथा ॾियनि, ऐं कमु आहे कोन। हा बिल्कुलु, इहे 3 शयूं जेके आहिनि न सो पोइ उनखे ॻोल्हणो पवंदो न। जी बिल्कुलु, ॻोल्हण लाइ को तयारु कोन्हे। एग्ज़ैक्टली जी अहमद, तव्हां जेकॾहिं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञो था ऐं ॿहिराड़ियुनि में ख़ासि तौर ते तव्हां जॾहिं ॾिसो था नौजवाननि खे, त हिकिड़ी ॻाल्हि त पाण कंदा आहियूं न हिन मंच ते वेही करे, त अॼु बि नौजवान पाण जेको आहे ॾिसंदा आहियूं त उहे मूवीज़ ॾिसी रहिया हूंदा आहिनि, होटल्स में वेठा हूंदा आहिनि, हिकिड़ो खुलियल पधर हूंदो आहे उते वेठा हूंदा आहिनि। सो इन तरह जा बि नौजवान असांखे नज़र अची रहिया हूंदा आहिनि ॻोठनि में। असांखे उहे नौजवान बि नज़र अची रहिया हूंदा आहिनि जिन खे पंहिंजे घर जो चुल्हो ॿारणो हूंदो आहे, उहे ॿार बि इवन असांखे नज़र अची रहिया हूंदा आहिनि जेके कॉन्ट्रीब्यूट पंहिंजे घर में करे रहिया हूंदा आहिनि, पोइ भले उहे पन्ना मेड़नि कागज़ मेड़नि, पर उहो 50 रुपयो बि जेको आहे उन्हनि खे हथु करिणो हूंदो आहे। सो कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे ॾिसंदा आहियो, छा उन्हनि जा कमकार हूंदा आहिनि, छा उन्हनि जी सोच हूंदी आहे? जी महिरबानी। मां त इहो चवंदुमि साईं तमामु जेको आहे उहो डिटेल में ऐं ॾाढो जेको आहे उहो ऑब्जर्वेशन जी बेस ते ॾाढियूं माना ईअं हिकिड़े अपसेट करण वारियूं जेके आहिनि उहे ॻाल्हियूं असांखे, मां पाण ई कुझु देरि जे लाइ उन शहर में जेको आहे उहो रहियो आहे साईं जे ॻाल्हियुनि में, त मां इहो त चवां त साईं बि ॻाल्हि कई ऐं पाण जेको इहो आहे फैक्ट बि आहे त पाकिस्तान जेको आहे उहो 65% जेको आहे उहो यूथ आहे, नौजवान आहे। उनजो सबबु इहो आहे की असांजे पाकिस्तान जे अंदरि जेको नौजवान आहे, असां असल में जेको नौजवान चऊं था उहो जेको दुनिया जेके माना टीन एज चवे थी, जेके मतिलबु 15 खां 25, 26 या 30 जे उन में अचनि था, उन्हनि खे असां यूथ था चऊं। उन खां जेके वधनि था पोइ वरी असां वटि उहे माना ॿी कैटेगरीअ में जेको आहे उहे हलिया था वञनि, ऐं पोइ असां वटि उहे 60-65 में जेको आहे उन्हनि जी डेथ थी वञे, त पोइ असां वटि रेशियो रहे इहो थो त असां वटि माना उमिरि जो जेको उहो टोटल हिकिड़ो जेको कंक्लूजन चऊं या जेको उनजो सॼी जेका एज थिए थी उहा 60-65-70 साल में माना उनजी अहिड़ी असां वटि खाधा आहिनि, अहिड़ियूं शयूं मिलनि थियूं जो उन खां पोइ उहो ज़िंदा ई कोन थो रहे। त असांजो मुल्क आहे ई नौजवाननि जो मुल्क, पहिरीं ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त असां जेको इहो चऊं था त नौजवान नशो, पर सिर्फ़ु नौजवान कोन्हे, असांजे मुल्क जे अंदरि सभु हर कैटेगरीअ जो माण्हू हुजे, उहो पोड़ो हुजे जेको बि हुजे, उहो उनजो सबबु इहो आहे की तव्हां वटि जॉब्स आहिनि कोन, तव्हां वटि हुनरी सिख्या जा सेंटर आहिनि कोन, तव्हां वटि माना अगरि का क़ाबिलियत आहे त तव्हांखे का अपॉर्चुनिटी कोन मिलंदी त तव्हां उन शोबे में उन डिपार्टमेंट में अॻिते वधी करे तव्हां जेको कमु कयो, पोइ माण्हू ज़हनी डिप्रेशन में हलिया था वञनि, माण्हू बीमार थी था वञनि, माण्हू सोचे पोइ कुझु कनि नथा। हिकिड़ा ॿिया उहे माण्हू आहिनि जेके तमामु घणा उन्हनि वटि पैसो आहे, करप्शन जो पैसो मुख़्तलिफ़ क़िस्म जो उन्हनि वटि अची वियो, हाणे उहे ख़र्च छा थिए कनि, पोइ उहे इन डिफरेंट क़िस्म जे इन्हनि शयुनि में अची करे पोइ उहे नशे वारियूं जेके आहिनि उहे शयूं कनि था, ऐं पोइ उन्हनि में जेको आहे उन्हनि जो हिकिड़ो वेस्ट थिए थो।
पर दुनिया में ईअं न आहे। हाणे अॼु बि जंहिं तरीक़े सां दुनिया यूथ जो हिकिड़ो ॾियारो थी मल्हाए, जी हा, त यूथ जो ॾियारो मल्हाइण जो मतिलबु इहो आहे की नौजवान जेको आहे उहो हिकिड़ो रोशन ख़्याल नौजवान आहे, दुनिया उनखे सलूट थी करे। छो बि सलूट करे? उन्हनि जो मतिलबु इहो आहे की नौजवान जेको हिकिड़ो अहिड़ो जज़्बो आहे, उहो अहिड़ो हिकिड़ो इंसान आहे जेको दिलों खटे थो, हू हिकिड़ो ख्वाब ॾिसे थो, सिर्फ़ु ख्वाब ॾिसे नथो, उन्हनि ख्वाबनि जी साबिया जे लाइ हू जुस्तजू करे थो ऐं उन्हनि ख्वाबनि खे हक़ीक़त में बदिलाए थो। ऐं नौजवान जेको अॼु जो नौजवान आहे, इहो सुभाणे फ्यूचर जो जेको आहे उहो हुकुमरान आहे, उहो सियासतदान आहे, उहो हिकिड़ो लीडिंग रोल आहे, उहो मुख़्तलिफ़ फील्ड में अची करे जेको आहे उहो पाण मञाए थो। त नौजवान जंहिं मुल्क जा असां जी त ख़ुशि नसीब हुअणु खपे त असांजो मुल्क नौजवाननि जो मुल्क आहे, त उन में वधीक जेकॾहिं उहो मौक़ा हुजनि, उन्हनि खे नौजवाननि खे हिकिड़ो फ्री हैंड ॾिजे, उन्हनि खे कमु करणु ॾिनो वञे, उन्हनि खे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में हिकिड़े अलॻि जेको आहे उहो स्पेस मिलणु खपे, मतिलबु की उन्हनि खे हुनर जे लाइ हिकिड़ा सेंटर क़ाइमु करे ॾिना वञनि, उन्हनि खे जेको जंहिं फील्ड जो माहिर आहे उन में उनखे जॉब ॾिनी वञे ऐं हिकिड़ो सिफारिश कल्चर जेको आहे उनखे ख़तमु कजे ऐं जेको आहे उनखे नौजवान खे हिकिड़ी हिमत अफ़ज़ाई, हिकिड़ी एप्रिसिएशन, हिकिड़ो अहिड़ो माहौल क्रिएट करे ॾिजे जो असां त मतिलबु दुनिया ते राज करण वारा आहियूं। छो जो असांजी ख़ुशकिस्मती आहे जो असां वटि नौजवान आहे, नौजवान बि उहो तव्हां दुनिया जे अंदरि ॾिसंदा त अॼु बि दुनिया जे वॾनि वॾनि जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि जे अंदरि नौजवान, असांजो जेको पाकिस्तान जो नौजवान आहे, सिंध जो नौजवान आहे, उहो वॾनि वॾनि माना शोबनि जे अंदरि वॾो हिकिड़ो मक़ाम हासिल करे उन्हनि जे इदारनि जे अंदरि हिकिड़ी जेको आहे उहो मक़ाम हासिल करे चुका। उनजो सबबु इहो आहे की असांजो जेको नौजवान आहे उहो सिर्फ़ु नशनि में न आहे, उहो सिर्फ़ु जेको आहे उहो टाइम वेस्ट नथो करे। अगरि उहो मोबाइल यूज़ करे थो त सिर्फ़ु इन जे लाइ नथो करे त उन मां एंटरटेन करे ऐं उन में वेही करे फेसबुक ते का शइ ईअं हू उनखे बि हिकिड़ी लाइब्रेरी ठाहे वेठो आहे, उन मां बि जेको आहे उहो पढ़े थो। ऐं केरु माण्हू इहो चवे, मूंखे ॾाढो माना उहो हिकिड़ो धकियानोसी ख़्यालु लॻंदो आहे, केरु माण्हू इहो चवे की मोबाइल में वेही करे तव्हां सिर्फ़ु इहो न, मोबाइल असां पंहिंजे ज़हन में इहा शइ हमेशह रखणु खपे त असां अगरि जदीद दुनिया सां गॾु हली नथा सघूं त असां कॾहिं बि जेको आहे उहो अॻिते वधी न सघंदासीं। ऐं असांखे अगरि दुनिया सां गॾु हलणो आहे, जदीद दुनिया सां गॾु हलणो आहे, त पोइ हर उहा शइ असांखे अपनाइणी पवंदी जेका दुनिया में हर रोज़ नई नई जेका आहे उहा अचे पई। त मोबाइल जे अंदरि असांखे खोड़ क़िस्म जूं शयूं जेके आहिनि उहे मिलनि थियूं। सुठो त उहो मुसबत जेके पासा आहिनि उन्हनि खे खणी असां तमामु घणो अॻिते वधी सघूं था। अॼु जे नौजवान खे मां इहो चवंदुमि, ऐं पाण बि नौजवान आहियां, त मां इहो माना हिकिड़ो मैसेज बि हूंदो ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ो इहो माना इहा मुंहिंजी कोटेशन बि खणी चइजे त उहा इहा हूंदी त वधि खां वधि जेको आहे उहा महिनत करणी आहे, जुस्तजू करणी आहे ऐं कॾहिं बि जेको आहे उहो हार न आहे मञणी ऐं ख्वाब ॾिसणा आहिनि ऐं ख्वाब वॾा वॾा ॾिसणा आहिनि ऐं उन्हनि ख्वाबनि जी साबिया जे लाइ कमु करणो आहे। वाओ, ज़बरदस्त, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। अहमद कोटेशन असां ईअं चई सघूं था न त अहमद जी कोटेशन ॾाढी ख़ूबसूरत आहे त महिनत करणी आहे, उनजे लाइ ख्वाब बि ख़ूबसूरत ॾिसणा आहिनि, उनजे लाइ महिनत बि करणी आहे, जुस्तजू करणी आहे ऐं ईअं ई ख़ामोश थी विहणो न आहे। डॉक्टर साहब, असां जॾहिं जॉब न हुजण जी ॻाल्हि कंदा आहियूं, अनएम्प्लॉयमेंट जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं, नौजवाननि खे इन साइड जो केतिरो डिप्रेशन घणो थिए थो। जी लाइव कॉलर आहिनि, पहिरीं उन्हनि खे प्रोग्राम में शामिल कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाजी छा हाल आहे? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह। त तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? भाजी घणी मेमण ॻाल्हायां, रसूलाबाद खां। पहिरीं जगह तव्हां ने कॉल कई आहे। महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थिया आहियो, प्रोग्राम ॾिसो पिया, कीअं पियो लॻे? तव्हांजो प्रोग्राम ॾाढो तमामु बहितरीनु आहे ऐं तव्हांजो मां रोज़ प्रोग्राम ॿुधंदो आहियां। महिरबानी महिरबानी। पौणे 11 बजे लाइट ईंदी आहे, इन करे मां तुम तकड़ि तकड़ि थोरो ॻाल्हायां। जी जी, हा, को सवाल आहे? हा, बसि सवाल न आहे, तव्हां सां बसि मां तुम लाइव ते ॻाल्हायो, अॼु बसि कॉल तव्हांजी अटेंड थी आहे, बसि हाणे इहो चवंदा बसि असांजे बसि। थैंक यू सो मच। हाँ, लाइट हली वही या बैलेंस ख़त्म थी वियो। अच्छा, बहरहाल डॉक्टर साहब, जॾहिं अनएम्प्लॉयमेंट जी ॻाल्हि कयूं था, हिकिड़ो उहो तबिको असांखे ॾिसण जे लाइ मिले थो जेको एलीट क्लास तबिको आहे, जंहिंजो चर्चो तमामु घणो वधी वियो आहे ऐं शायदि डिप्रेशन इन जे लाइ बि वधे थो त असां पाण खां वधियल जेके शयूं आहिनि या तरक़ी याफ़्ता माण्हुनि खे घणो ॾिसी रहिया हूंदा आहियूं। ऐं पहिरीं मुंहिंजे नंढड़े भाउ खे थोरो जवाबु ॾींदुसि त कल्ह जेको वकीलनि जो इहो
मेड़ाको थियो हो जी या जेका मार्च थी हुई इन में घणा तना नौजवान हुआ, उनजो मक़सदु छा हो जो पंहिंजूं कोर्टूं पंहिंजी रोज़ी रोटी छॾे हू कंहिं हिकिड़े मक़सद जे लाइ गॾु थिया हुआ। उनजो मक़सदु हो त पंहिंजे वसीलनि पंहिंजे मामलनि पंहिंजे मसइलनि जे लाइ आवाज़ उथारिजे। लाज़मी चवंदा आहिनि सेक उते ईंदो आहे जिते बाहि ॿरंदी आहे, लाज़मी उहो जेके सिंध जा मसइला आहिनि हे नौजवानी असांजी क़ियादत आहिनि। सुबुह जो अॼु हिते डॉक्टर शाहनवाज़ आहे, उते ॿियो को डॉक्टर अची वेंदो जिते ही नौजवान ईंदा, छो त हिननि वटि हिकिड़ी स्पेस आहे। 17 साल खां वठी 45 साल ताईं ही नौजवान रहंदा, उस ताईं हिननि खे कमु करिणो आहे, हिननि खे पंहिंजो रोल अदा करिणो आहे। हुकूमत पाकिस्तान जेकॾहिं चाहे बि त 65% नौजवान खे नौकरी नथी ॾेई सघे। ठीकु आहे, हारी बि इन क़ौम मां निकिरंदो, मोची बि इन क़ौम मां निकिरंदो, सूबेदार बि इन क़ौम मां निकिरंदो, डॉक्टर बि इन क़ौम मां निकिरंदो, वकील बि इन नौजवाननि मां निकिरंदो। ठीकु आहे, सभु वकील नथा थी सघनि, सभु डॉक्टर नथा थी सघनि। को साईं जो मुंशी हूंदो, BA पढ़ियलु हूंदो, टाइपिंग सुठी हूंदो साईं खां। को मुंहिंजो क्लर्क हूंदो जेको मूंखां सुठो लिखी सघंदो। हर कंहिंजी हिकिड़ो अल्लाह ताला रिज़्क जा पंहिंजा मनसूबा ऐं पंहिंजा तरीक़ा ठाहे मोकिलिया आहिनि। मूं कॾहिं बि इहो कोन चयो त को हर को मोबाइल ते इस्तेमालु करण वारो को पोर्न मूवीज़ ॾिसे थो, पर जेके मुंहिंजी हिकिड़ी राय इहा आहे त जेके घणियूं तणियूं शयूं आहिनि, घणो तणो नौजवान असांजो, छो त हिननि जे अंदरि तजस्सुस हूंदो आहे। जंहिं बि नौजवान सां ॻाल्हाईंदो उनजे अंदरि क्यूरियोसिटी हूंदी आहे, उनजे अंदरि हिकिड़ी एंगर हूंदी आहे, उनजे अंदरि हिकिड़ो ईगो हूंदो आहे। असां चवंदा आहियूं त कंहिं ज़माने में ॿार जे अंदरि ईगो सेंट्रिज़म वधीक हूंदो, हींअर जे नौजवान जे अंदरि ईगो सेंट्रिज़म वधीक आहे। तव्हां मिसालनि सां असां नथा चऊं त को सभु माण्हू जेको आहे सो मोबाइल, तव्हां हिकिड़ो लफ़्ज़ चयो न त हीअ लाइब्रेरी बि आहे ऐं हीअ एंटरटेनमेंट जो ज़रियो बि आहे। जी डॉक्टर साहब लाइव कॉलर आहिनि, फिर उन्हनि खे शामिल कयूं, पाण कंटिन्यू कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी मैं आपको वेलकम कहती हूँ, आप अपना नाम बताएं, कहाँ से बात कर रही हैं? लैया से। और आपका नाम क्या है? आरती। जी मैं वेलकम कहती हूँ आपको सुबह मेहरान प्रोग्राम में। क्या कहना चाहेंगी, प्रोग्राम देख रही हैं आप? एक मेरा रिश्तेदार है जी, उनको ना नशा की हो गया है, नशा छोड़ने के लिए क्या करे वो? कौन सा नशा करते हैं, आपको पता है कि किस नशे में मुब्तला हैं? सिगरेट वगैरह। ओके ओके थैंक यू। सो असां एज भी न पुछी सघियासीं नशो असल में आवाज़ थोड़ो मंबल करे पियो त मूंखे लफ़्ज़ जेको ॿुधण में आयो त सिगरेट जो नशो करे थो माण्हू। त असांजे समाज जेकॾहिं तव्हां उर्दू में इन्हनि खे जवाब ॾियो, छो त लैया में इन्हनि कॉल कई। हाँ, लैया से मेरी बहन ने कॉल की है, उन्होंने कहा है कि सिगरेट का नशा करते हैं, बाकी नशा उन्होंने बताया नहीं। तो बुनियादी तौर पे सिगरेट एक हैबिट है, उसको छोड़ने के लिए एक ऑर्गेनाइज किस्म का पैटर्न चाहिए होता है कि हमने क्या इस्तेमाल करना है क्या नहीं करना है। तो ये मैडम अगर उनको मुनासिब लगे तो कंसोल में फ़ोन करके मेरा नंबर ले लें, अगर तो वहाँ वो मुझसे रब्ता कर लेंगी मेरी बहन, तो मैं उनको पूरा डिटेल में सारी चीज़ें बता दूंगा। ठीक है, डॉक्टर शाहनवाज़ के नाम से मुझे सर्च कर लेंगी तो भी मैं उनको मिल जाऊंगा। ओके ओके डॉक्टर साहब। सभिनी खे ॿिया हूंदा आहिनि न सिगरेट जा, सभिनी खे सॉल्यूशन ॿुधाए छॾियो त सुठो थी वेंदो। हाँ, तो सिगरेट के हवाले से अगर जब हम बात करते हैं तो ये एक हैबिट है उस, और इसके पीछे साइकोलॉजिकल फिनोमेना होता है। ठीक है, हम कहते हैं कि च्यूइंग वाली कोई चीज़ ली जाए, चबाने वाली कोई चीज़ ली जाए। मेरी बहन सुन रही होगी तो मैं आपकी इजाज़त से उर्दू में बात कर रहा हूँ जी प्लीज़। तो वो चबाने वाली कोई चीज़ ली जाए, उसको अल्टरनेट दिया जाए। क्योंकि जब हम नशे की बात करते हैं तो फिजिकल क्रेविंग यानी कि जिस्मानी तलब, फिर नफ्सियाती तलब, फिर समाजी तलब। जैसे हम अभी ये हमने ग्रीन टी पी, तो एक समाजी तलब ये कि हम 4 दोस्त बैठे हैं कि भाई चाय पी लो, इसके अंदर भी कैफीन है ना,
ये भी तो हमें सर के दर्द और सारी चीज़ों के लिए आप इसको विड्रॉ करेंगे। एक आदत है, सुबह आप सिंधी समाज हो या कोई भी पाकिस्तानी एशियन समाज में सुबह चाय के बगैर कोई घर से निकलता नहीं। डॉक्टर साहब हम बिल्कुल बात करेंगे सिगरेट जे स्पेशली असां जेको आहे न सिगरेट जे जेका आदत है हुन ते ॻाल्हाईंदासीं या सिगरेट में ई जॾहिं नशो मिलाए मुख़्तलिफ़ तरीक़नि सां वापरायो वञे थो उन ते बि ॻाल्हाईंदासीं। लाइव कॉलर आहिनि हुननि खे शामिल कयां थी प्रोग्राम में, हुन खां पोइ असांखे न्यूज़ ब्रेक की तरफ़ अॻियां वधिणो आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम आदि ताहिरा, कैसी हैं? याहिया आपका रेगुलर कॉलर बात कर रहा हूँ। जी याहिया, मैं आपको वेलकम कहती हूँ सुबह मेहरान प्रोग्राम में। और आप कैसे हैं बताइएगा, और कराची का मौसम कैसा है? बहुत अच्छा है माशाल्लाह, बहुत आजकल तो बहुत प्यारा मौसम है माशाल्लाह। मेहरान की तरह बहुत अच्छा मौसम है माशाल्लाह। थैंक यू सो मच। ये आप दोनों मेहमानों को सलाम। और मैं डॉक्टर साहब की बात से बहुत हद तक मुत्तफिक हूँ, क्योंकि मैं आपको बताया मैं माशाल्लाह सिंधी तो मुझे समझ में आ जाती है, बोलना थोड़ा मेरे लिए मुश्किल है। डॉक्टर साहब के लिए मुझे एक दो सवाल ऐसे करने, क्योंकि नौजवानों के हवाले से ताहिरा बात हो रही है ना, तो ये है कि क्योंकि देखिए हम लोग खुशनसीब मुल्क है, हमारा 30-35% जो है ना, जो हमारा आबादी है वो नौजवानों पर मुश्तमिल है। लेकिन प्रॉब्लम ये है कि हमारे यहाँ जो एक मायूसी की लहर फैल गई है ना और फैलाई जा रही है कि नौजवानों को इतना मायूस कर दिया गया कि वो मुल्क छोड़ने पर तैयार है लेकिन काम करने के लिए तैयार नहीं है। हाँ जी, बिल्कुल। तो मैं नफ्सियाती तौर पे इतने दबाव में आ गए हैं नेगेटिव थिंकिंग की वजह से। अब डॉक्टर साहब ने जो बात की बहुत अच्छी की। देखिए जो कार्ड है जो भी है वो आपको एक पॉजिटिव नोट देता है, तो आपके जहन में अच्छी बातें आती हैं। तो जो मेरे डॉक्टर में आजकल के नौजवानों में जो हम जो टीवी में देखते हैं, मामला देखते हैं, तो हर तरफ एक नेगेटिविटी है। लेकिन अल्लाह का शुक्र है इस वक्त पाकिस्तान की पोजीशन बहुत अच्छी जा रही है। कुछ लोग ऐसे होते हैं नौजवान जो कहते हैं कि हम यहाँ हमें बाहर जाना, कोई काम करने की तैयार नहीं होते। अब हर कोई तो बाहर नहीं जा सकता। अगर मेरी नजदीक से जैसे अगर आप अपनी दुनिया आप पैदा कर जिंदों में, तो आप उन नौजवानों को क्या पैगाम देते हैं जो मायूसी का शिकार हो रहे हैं और खुद कुछ काम करने के लिए तैयार नहीं? ओके याहिया, थैंक यू सो मच आप प्रोग्राम में शामिल हुए और टॉपिक से रिलेटेड आप बात करते हैं हमेशा ही, तो ये बात मुझे आपकी बहुत अच्छी लगती है। इस बात को सेकंड करना, आपकी बात को सेकंड करना बहुत अच्छा लगता है। नाज़रीन वक्त थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो, सो पहिरीं न्यूज़ ॾिसूं था, हुन खां पोइ कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। वीहर भली कार चवां थी न्यूज़ ब्रेक की तरफ़ असां वधिया हुआसीं। न्यूज़ खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। डॉक्टर साहब असां जॾहिं सिगरेट हैबिट जी ॻाल्हि करियूं था ऐं गॾो गॾु केतिरा ई नशा, सो कीअं तव्हां सम्झाईंदव त ठीकु आहे हिकिड़ी आदत इंसान खे ॾाढो मजबूर करे छॾींदी आहे, बट स्लोली एंड ग्रेजुअली तव्हां जॾहिं चाहींदा आहियो त तव्हां जेको आहे सो बुरियुनि आदतुनि मां ज़रूरु छुटकारो हासिल कंदा आहियो? मैं पहले तो अपनी बहन के हवाले से बात करूं। मैं एक चीज कहता हूं कि सिगरेट इज रॉयल रोड टूवर्ड एडिक्शन, यानी कि वो अजीम शारा है जो आपको मुख्तलिफ तरीकों के नशों की तरफ लेकर जाती है। पहले शुरुआत सिगरेट से होती है, फिर उसके अंदर चर्स डाला जाता है, फिर उसके अंदर हीरोइन डाली जाती है, या फिर उसके अंदर आइस वगैरह या कुछ इस तरह के नशे जो है ना उसके अंदर डाले जाते हैं। ये आदत, जैसे मैंने पहले कहा कि कोई तकलीफ है, कोई दर्द है, जिस दर्द को सुन करने के लिए वो नशा किया जाता है। तो मैं अपनी बहन की तरफ जा रहा हूं कि आप वो मोहरक ढूंढें, वो मसला ढूंढें, वो बात ढूंढें जिसकी वजह से वो हमारा भाई जो है वो सिगरेट की तरफ या उसके अंदर कोई चीज़ मिला के वो इस्तेमाल करता है। क्योंकि हमें तो हम उसको क्लियरली डिस्कस कर नहीं सकते, तो उसके लिए रिहेबिलिटेशन जो बहाली के मराकज़ हैं उनके तरफ जाना है हमसे तो बहुत दूर है। ठीक है, या हम उनको ये कहते हैं कि आप पहले एक चीज़ छुड़वाएं, उसको थोड़ा सा उसके मसाइल तक पहुँचें, जड़ तक पहुँचे, कहाँ से वो चीज़ शुरू हुई है, नशा वो कौन सा करते हैं वो आइडेंटिफाई हो जाएगा, उस नशे से दूर करें किसी भी तरीके से। ठीक है, तो फिर आपको रिजल्ट मिलना शुरू हो जाएंगे। दूसरा मैं आ रहा हूँ यहिया की तरफ। ब्रेन ड्रेन, यहिया ने जो बात की ब्रेन ड्रेन की, यानी कि यहाँ से हमारे जो नौजवान जा रहे हैं, आपको बड़ा सुनकर ताज्जुब होगा कि मोर देन 20 मिलियन, 2 करोड़ तक 2030 तक नौजवान बाहर चले जाएंगे। ठीक है, हमारे जो अच्छे लोग हैं
वो वहाँ चले जाएंगे। अच्छे दिमाग हैं, जैसे कि हमारे पड़ोसी ममालिक ने आईटी की दुनिया में बड़ा उधम मचाया हुआ है और आईटी के बहुत बड़े नाम जो है ना वो, लेकिन अब पाकिस्तान में आईटी ग्रो कर रही है। देखें, पॉजिटिव एस्पेक्ट ये है कि आप जो है ना मोबाइल का यूज़ करके इंटरनेशनली बहुत सारा काम पड़ा होता है। डेटा एंट्री का काम है, डेटा टाइपिंग का काम है, डेटा डाइवर्जन का काम है, या वो सारी चीज़ें जो है ना आजकल आपको मिल जाती हैं, जिसमें आप डॉलर्स की मद में, इंटरनेट आपके पास 4G चल रहा है तो आप उसको इस्तेमाल कर सकते हैं। रही बात यह की कि नौजवानों को हम रोज़ाना के बुनियाद पे देखते हैं मायूसी की बात नहीं है। मैंने आपको 3 वजूहत बताई ना कि काम नहीं है, काम करने का दिल नहीं है और काम करने नहीं दिया जा रहा। ये 3 वजूहत बता दी। आप इसमें सारी चीज़ें ढूंढें, इसमें आप पूरा फिनोमेना छुपा हुआ है और पूरा एक राज है जो यहिया साहब को इसमें से मिलेगा। आते हैं हम वापस अपने टॉपिक की तरफ के यूथ का ये जो ना इंटरनेशनल डे है, उसमें सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स हैं जो WHO के, उसके यूनाइटेड नेशन के जो 17 गोल्स हैं, उनके साथ हमने चलना है, कोऑर्डिनेट करके चलना है और नौजवानों को उसमें इंडल्ज करना है। वो गोल्स और उसके बाद की चीजें जो है ना उसमें हमने नौजवानों को फिक्स करना है, कंट्रोल करना है, लोकलाइज करना है कि अब वो जो 17 सस्टेनेबल डेवलपमेंट गोल है, आप जब यहां से हम बैठ के बात करेंगे तो लोगों को नहीं पता होगा कि वो 17 गोल कौन से और उसके अंदर हेल्थ कौन सा कंपोनेंट है उसके अंदर, क्योंकि हमने तो जो है ना इसमें क्या ना पब्लिक हेल्थ में उस चीज को पढ़ा है। तो हम मायूसी नहीं फैलाएंगे, हम एक अच्छी राह बताएंगे। हमने शाह लतीफ पेशर हल्लण हरण अकलण बेली सारण, हमने जो अभी ये जो महीना है ये शाह लतीफ का महीना है, शाह इनायत का महीना है, सफर का जो महीना है, बहुत बड़े दोनों बड़े शोरा हैं, आफाकी शोरा हैं, उनका पैगाम जो है ना वो आफाकी है। बिल्कुल। त असां वापसि अचूं था पंहिंजे टॉपिक ॾांहुं। असां पंहिंजे नौजवाननि जी ॻाल्हि कयूं था त जेका सिंध जी आबादी आहे 5 करोड़ 6 करोड़ 7 करोड़ जेका बि आहे, डेटा जे हिसाब सां या सेंसस जे हिसाब सां जेतिरी आहे उनखे छॾियो, पर जेका ओवरऑल असांजो जेको इम्प्रेशन आहे त उन में असां वटि नौजवान घणो आहे। सभु नौजवान बेरारवी ते न आहिनि, तमामु बहितरीन, मस्जिदूं बि भरियल आहिनि, ओतारा बि भरियल आहिनि, ठीकु आहे, स्कूल बि भरियल आहिनि। असां मायूस कोन आहियूं पंहिंजी क़ौम मां, असां ॾाढा ख़ुशि आहियूं त मस्जिदूं ऐं स्कूल बि आबाद आहिनि, ग्राउंड बि आबाद आहिनि। पर जेको ग्राउंड खां हटियल आहे, जेको मस्जिद खां हटियल आहे, जेको स्कूल खां हटियल आहे, उनखे वठी अचिणो। असां चवंदा आहियूं फर्द वाहिद जो ठीको खणे। हिकिड़ो माण्हू हिकिड़े माण्हू खे सुधारण जो ठीको खणे, उहो हुनजो भाउ हुजे, पाड़े वारो हुजे, राज वारो हुजे, मुल्क वारो हुजे, शहर वारो हुजे, कंहिं बि हिकिड़े माण्हू खे सुधारण जो ठीको खणिजे, नेकी ॾांहुं वठी अचिजे। ख़ूबसूरत ॻाल्हि डॉक्टर साहब, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां सम्झायो। मां उमेद कयां थी त यहिया प्रोग्राम में शामिल थिया, उनखां पोइ असांजी भेण प्रोग्राम में शामिल थी, त सभिनीनि खे सुठे तरीक़े सां ॻाल्हि सम्झ में आई हूंदी। बल्कि तमामु व्यूअर्स जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में डॉक्टर साहब सम्झायो आहे। ॿुधंदा त घणो कुझु आहियूं, खोड़ सारा डिस्कशन्स ॿुधंदा आहियूं, बट जॾहिं रियल लाइफ में असां ईंदा आहियूं ऐं ग्राउंड लेवल ते तमामु शयूं ॾिसी रहिया हूंदा आहियूं, ॻाल्हि हूंदी आहे त असां उन्हनि तमामु शयुनि खे फेस कीअं कयूं था, असां में छा उहा ऑनरशिप क्वालिटी आहे, जीअं फ़र्द वाहिद जो जेकॾहिं उहा ज़िम्मेदारी खणी वठे थो, उनखे ऑन करे थो, त छा असां उनखे ऑन करे सघूं था। सो तमामु शयूं वरी पोइ प्रैक्टिस जी बुनियाद ते ईंदियूं आहिनि। अहमद, असां जेकॾहिं लिटरेसी रेट ॾिसूं था ऐं वरी जॾहिं असां पंहिंजी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॾिसूं था त हिकिड़ो वॾो चैलेंज बि आहे, एजुकेशन हासिलु करणु स्टिल हिकिड़ो वॾो चैलेंज आहे उन्हनि ॿारनि जे लाइ, उन्हनि नौजवाननि जे लाइ जिन जे लाइ गुरबत बि हिकिड़ो वॾो न रीज़न बणिजी वञे थो त असां पंहिंजो घरु, पंहिंजो ॻोठु कीअं छॾियूं, शहर जी तरफ़ कीअं मुंतक़िल थियूं। सो छा सम्झो था त असांखे कीअं जेको आहे न इन्हनि तमामु मुश्किलातुनि मां पंहिंजी जान छॾाइणी आहे, त छा रीज़न असांजो बणिजे थो त असां जेको आहे न उनखे पकड़े, एजुकेशन खे ई पकड़े असां अॻियां वधूं। जी हा, ऐं डॉक्टर जी जेका ॻाल्हि आहे त जॾहिं मूं उहो ॿुधी त मूंखे हिकिड़ो जेको उहो वाक़ियो ज़हन में जेको आहे उहो अचे पियो। हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे त
कामिल हैदर जथो ई बीमार हो ऐं बिस्तर ते हो त हिकिड़ो एंकर पर्सन हुन वटि आयो, हुनजी तबियत में तमामु घणी लाचारी हुई ऐं हुन तमामु घणा सवाल कया हुन खां ऐं सवालनि जी हिकिड़ी फ़हिरिस्त हुई, सवाल कंदो वियो तमामु घणा। आख़िर में सवाल कयो, चए तव्हांजी सभु ॻाल्हियूं मां मञां थो सही आहिनि, पर मूंखे इहो सिर्फ़ु ॿुधायो त ही समाज जेको आहे जंहिंजे लाइ तव्हां जाखोड़ियो आहे, हाणे तव्हां बीमार आयो हुयो, त ही तब्दील कीअं थींदो, ही बदिलबो कीअं? हिननि ॻाल्हियुनि सां त करण सां त हिनखे त 2-3 सदियूं खपनि, उन खां पोइ का चेंज जी थोरी उमेद थी नज़र अचे। तमामु सिंपल आहे, सदियुनि जी ॻाल्हि ई कोन्हे। त हू ॾाढो हैरान थी वियो, माना जेको एंकर हो या साफ़ी हो हुन टाइम। त चए अच्छा, चए पोइ ही तव्हां हेॾा फ़लसफ़ा ॿुधाया, पोइ उहा पहिरीं ॻाल्हि उहा ॿुधायो आहे? चए उहा उन टाइम तोखे ॿुधायां, तोखे सम्झ में न अचे पर हींअर तोखे सम्झ में ईंदी। चए कहिड़ी? चई हर माण्हू जेको पंहिंजे लाइ सोचे थो, उहो ई माण्हू ॿिए जे लाइ उहो ई सोचे, इहो सॼो समाज ई क़ौम तब्दील थी वेंदी। चए उहो कीअं? चए हिकिड़ो माण्हू माना सोचे थो त मुंहिंजी हिकिड़ी आरामदाह लाइफ हुजे ऐं उन में हिकिड़ो सुकून हुजे, तइलीम हुजे, किताब हुजनि, म्यूज़िक हुजे, एंटरटेन हुजे, सभु शयूं दुनिया जूं आसाइशूं हुजनि मुंहिंजे लाइ, इहे ई सेम ॿिए जे लाइ इहे ई सोचे त हुनखे बि ईअं हुजे, त हीउ समाज जेको आहे तब्दील थी वेंदो आहे। ई त उहा ॻाल्हि त डॉक्टर चवे थो हर माण्हू ॿिए जो ज़िम्मो खणे, मां ॿिए जो ज़िम्मो न खणे, उहो रुॻो पाण खे तब्दील करे। हर माण्हू रुॻो इहा कोशिशि करे कि कूड़ खे ख़तमु करे, बदफ़ैली खे ख़तमु करे, पंहिंजे अंदरि जेके शयूं आहिनि उन्हनि खे ख़तमु करे। मां सम्झां थो त समाज ई सॼो माहौल ई दुनिया ई तब्दील थी वेंदी। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांजे सवाल ते अचां त बिल्कुलु आउं तव्हां सां एग्री कयां थो त असां वटि जेको एजुकेशन जो जेको लिटरेसी रेट आहे उहो को सुठो न आहे। ऐं असां वटि अॼु जे दौर में बि जेको आहे उहो जिथे एतिरी जिदत आहे, सभु शयूं अवेलेबल आहिनि, पर असांजे अॼु जे जेको हिन वक़्तु जे दौर में असीं ॻाल्हाए रहिया आहियूं उन वक़्तु बि असांजे ख़ासि करे सिंध जी ॻाल्हि कयूं त अलाए केतिरा हज़ारे स्कूल अञा बंदि पिया आहिनि ऐं अलाए केतिरा अहिड़ा स्कूल आहिनि जेके स्कूल खोलण ई नथा ॾिना वञनि। माना इंतिज़ामिया चाहे बि त ही खोलियूं त उते कंहिं न कंहिं माण्हू जो आहे जेके फंक्शनल आहिनि उन्हनि में बि त केतिरा गैप्स सां अचां पियो, उन ई ॻाल्हि ते अचां पियो त उनखे छॾे करे वरी जॾहिं असीं उन्हनि खे ॾिसूं था जिन स्कूल जेके हलनि पिया त उन्हनि में बि उहे सहूलियतूं उन लेवल जूं त कोन्हनि, त जिथां उहे ॿार जेके उहे पढ़ी करे उहे जेको असां ख़्वाब सजायो आहे त असांजा ही मुस्तक़बिल जा मेमार थींदा, पोइ ही जेके आहिनि उहे साइंसदान थींदा, पोइ वॾी क्रिएशन कंदा। इन जेको असां वटि तइलीमी निज़ाम आहे जंहिं तरीक़े सां असां उन्हनि खे तइलीम ॾियूं था, असांखे दिमाग़ में इहो रखणु खपे त जेको तव्हां उन में इन कंदा तव्हांखे आउटपुट उहो ई मिलंदो। तव्हां इहो न सोचो त तव्हां हुनखे ॿार खे हिकिड़ी अहिड़ी माहौल में विहारे छॾींदा ऐं उहो ॿारु वॾो थी करे तव्हांखे वॾियूं शयूं करे ॾींदो, कॾहिं बि कोन थींदो। जॾहिं तव्हां दुनिया जे अंदरि ईअं थींदो आहे कि नंढो ॿारु अञा माउ जे पेट में हुजे थो त एतिरी माना जदीद दुनिया थी वई आहे त उहे उन मां ई सम्झी वेंदा आहिनि त हिनजी हैबिट छा आहे, ही जेको आहे छा थींदो, त हुन पैदा थियण खां पोइ उन में मोकिलींदा। असां वटि प्रॉपर प्लानिंग प्लानिंग जेका थींदी आहे असां वटि अहिड़ो त सिस्टम कोन्हे। अञा अहिड़े सिस्टम थियण जे लाइ त असांखे तमामु घणो टाइम खपे। पर जेको तइलीमी निज़ाम आहे उन जेको निसाब आहे उन निसाब खे जेको आहे उहो शागिर्दनि ताईं पहुचाइण जे लाइ जेको असां वटि फॉर्मेट आहे मां सम्झां थो उहो बि अञा जेको आहे उहो सही कोन्हे, उनखे बि जेको आहे उहो दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। सभु शयूं पंहिंजी जॻह ते जेसि ताईं असां तइलीम खे बहितर न कंदासीं असां कुझु बि बहितर न करे सघंदासीं। बिल्कुलु तव्हां सही चयो, इहा ॻाल्हि बि बिल्कुलु ठीकु आहे। फर्ज़ वाहिद जेको आहे जेकॾहिं उहो पंहिंजो पाण खे सुधारण जो जेकॾहिं ठीको खणे, हिकिड़ी ज़िमेदारी खणे त घटि में घटि उहो कुझु न कुझु सुठो त कॉन्ट्रीब्यूट करे ई सघे थो। ऐं हिकिड़ो इंसान जेको सम्झे थो त मूं पंहिंजो पाण ते हिकिड़ो सुठो कमु कयो आहे त उहो इंसान जेकॾहिं हिकु इंसान जी बि कंहिं पंहिंजे जी कंहिं प्यारे जी जेकॾहिं उहो ज़िमेदारी खणे थो त उनखे तमामु घणी मुश्किलातुनि खां बचाए सघे थो, उन्हनि राहनि जे कंडनि खां बचाए सघे थो जिन राहुनि ते हली उन्हनि कंडनि जा ज़ख़्म उनखे महसूस थियल आहिनि। जी डॉक्टर साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदमि। असां हैदराबाद में हिकिड़ो ॾाढो सुठो जेको आहे न कॉन्सर्ट ॾिठोसीं ऐं असां सम्झोसीं त ॾाढे सुठे अंदाज़ में थींदो। रानी बाग जो जेको असांजो जेको आहे मार्का हक़ हिकिड़ो ॾाढो सुठे अंदाज़ में सिंध गवर्नमेंट जे लाइ घणो ॻाल्हायो वेंदो आहे, पर जेकॾहिं उन्हनि जूं थोरियूं घणियूं कोशिशूं ॾिसजनि त ठीकु आहे, हिकिड़ो सुठी हुननि जी प्लानिंग हुई। उन खां पोइ एॾो घणो रद्द अमल
त असां वटि आख़िर मसइलो आहे छा? मतिलबु कुझु न आहे तॾहिं बि असां किराए कंदा आहियूं, जेकॾहिं कुझु आहे त पोइ वरी जेको एॾी बदमज़गी हूंदी आहे जो उहे शयूं जॾहिं आलमी दुनिया ताईं पहुचंदियूं आहिनि त असां पाण जेको आहे न ॾाढा शर्मिंदा हूंदा आहियूं त हीअ कहिड़े तरीक़े सां असांजी रिप्रेज़ेंटेशन वञे पई। ताज़ो जेको आहे न सो तव्हांजे इन खां पहिरीं हिकिड़ी शइ कयां त नसीर गोपांग हिकिड़ी पोस्ट रखी हुई त जेकॾहिं ज़ुल्फ़कार जूनियर सन वञे थो या जेको आहे सो सलाउद्दीन पंवर मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते विज़िट करे थो त इहा कंहिंजी एजेंडा आहे, इहा कहिड़ी एजेंडा ते कमु कनि पिया। पोइ वरी दोस्तनि चयो त शक वारी एजेंडा या ॿिया मामलनि वारी एजेंडा। त उन हिकिड़ो सवाल रखियो त मूं उन ते वेही थोरो गौर फ़िक्र कयो त असां जे मासिस, हिकिड़ो लफ़्ज़ आहे मासिस माना हुजूम, हुजूम जे अंदरि हिकिड़ी पेरोनिया थींदी अथव जी, माना शक सस्पिशियसनेस वारी साइकी थींदी अथव। हिकिड़ी इंटरनेशनली इन ते सभ खां पहिरीं सिंध में जेको आहे न सो हुजूम जी नफ़्सियात ते सभ खां पहिरीं अब्दुल कादिर जूणे जे कंहिं सिंधी अख़बार में लिखियो। इहो अर्ली ॻाल्हि आहे त हुजूम जी नफ़्सियात छा थींदी आहे। त हुजूम जी जेका पेरोनी आहे उहा हिन ते बि फिट अचे थी, हिन मामले ते फलाणी शइ थी वई सुठी थी वई। आम तौर ते आम माण्हू जी हिकिड़ी नफ़्सियात आहे 99 सुठायूं कयो हुन सां ऐं हिकिड़ी बुराई कयो या उन जे कथ जे हिसाब सां हुन सां चङाई न करियो। उहा बि हुजे चङाई पर उहा हुन खे बुराई नज़र ईंदी। इहा हिकिड़ी नफ़्सियात आहे, ठीकु आहे। त हीउ जेको हुजूमनि जे अंदरि जेका पेरोनिया थींदी आहे, हैदराबाद जे अंदरि एॾो वॾो कंसर्ट थियो, गुलूकार सुठा आया न आया उहो हिकिड़ो अलॻि चैप्टर आहे। माण्हुनि खे एंटरटेन करण जे लाइ मेयर हैदराबाद या जेका हैदराबाद जी एडमिनिस्ट्रेशन आहे या जेका सियासत खां बालातर थी करे नौजवान मेयर आहे उनखे कम ई नथा करणु ॾियनि। हुतां हू टोके पियो, हुतां हू टोके पियो, हुतां हू टोके पियो, हुतां तमामु बहितरीनु कमु करे पियो, ठीकु आहे। इहो जो थियो माण्हुनि खे डाइवर्ट करे वठी आया रानी बाग वटि त एंटरटेन करियो। पोइ उते ॾिठो तव्हां हिकिड़ो वीडियो वायरल पियो थिए त पाणी खणी या मुख़्तलिफ़ शयूं खणी माण्हू बोतलूं उछले हणनि पिया हिक ॿिए खे। इहो मेयर त सही न कंदो न। जेकॾहिं ट्रैफिक जे उसूलनि ते जेकॾहिं आम माण्हू नथो हले त उहो त मेयर अची सही न कंदो न। मेयर त उन्हनि खे ॿुधाए सघे थो त हीअ तव्हांजा रूट्स आहिनि, हिननि रूट्स ते हली करे तव्हांखे अचिणो आहे रानी बाग। सभिनि खे ख़बर आहे त रानी बाग किथे आहे। सही तरीक़े सां लाइन असांजे समाज जे अंदरि कंहिंखे आदत आहे लाइन में बीहण जी। तव्हां पेट्रोल पंप ते वञो या ॿिए कंहिं शइ ते वञो, आऊं 26 मुल्कनि में थी आयो आहियां, उते लाइन ते तव्हां लाइन में हूंदो त तव्हांजे कमु थींदो, न त लाइन में न त कुझु न थींदो। इहे जेके डिसिप्लिन वारी जेके उसूल आहिनि असां पाण में अपनायूं नथा। नंढड़े असांजे चयो त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू पाण सुधरी वञे, पर जेकॾहिं एज़ अ साइकेट्रिस्ट आऊं नंढड़े खे ॿुधायां त जेके एंटी सोशल एलिमेंट आहिनि, एंटी सोशल पर्सनैलिटी डिसऑर्डर जा माण्हू आहिनि या बॉर्डरलाइन पर्सनैलिटी डिसऑर्डर जा माण्हू आहिनि या हिस्टोनिक पर्सनैलिटी डिसऑर्डर जा माण्हू आहिनि या जेके नार्सिस्टिक पर्सनैलिटी जेके बीमार आहिनि, जेके ज़हनी नफ़्सियाती तौर ते शख़्सियतनि जे बिगाड़ जो शिकार आहिनि, उहे पाण कीअं कंदा। मोहतरमा जी शहादत थिए थी, हिते रोडनि ते कोराम अची थो वञे, फुरूं थियूं थियनि, कंहिं बि आऊं त चवंदुसि कंहिं बि पीपल्स पार्टी जे माण्हू जेको असां सिंधी सभु मोहतरमा जे ॾुख में शरीक हुयासीं, उहो कंहिं बि पार्टी सां हुजे, कंहिं बि पार्टी जे फर्द वञी उते हमला न कया। आम जेको एंटी सोशल फैक्टर हुयो 2.1-1.25%। जी डॉक्टर साहब, उहो केतिरो आहे हैदराबाद जो? 20 लख ते घणो थींदो? 20 लख ते 1.25% ऐं 2.1% घणो थींदो? उहे माण्हू रोडनि ते उन्हनि फुरूं बि कयूं पिए, गाॾियूं बि टोड़ियूं पिए, नुक़सान बि कया पिए। रिएक्शन असां ॾाढो घणो अची वेंदो आहे जेको हालांकि हुजणु न खपे। अच्छा अहमद, असां जेकॾहिं नौजवाननि जे मसइलनि खे बि ॾिसूं था ऐं उहे बि त नौजवान आहिनि न, जीअं ॾिसो अव्हां बि त सुठे अंदाज़ में कमु करे रहिया आहियो ऐं ॾाढे हमेशह हिकिड़े मां जीअं स्टार्टिंग में चयो, हमेशह जॾहिं बि तव्हांजो कुझु बि वीडियो साम्हूं ईंदा आहिनि ॾाढो पॉज़िटिव हिकिड़ो मैसेज फैलाईंदा आहियो। असां वटि किताब बि पढ़िया वञनि था, पर जी ईअं चई सघूं था आंगुरनि ते ॻणण जहिड़ा उहे नौजवान आहिनि। सो उन्हनि जे लाइ केतिरियूं मुश्किलूं आहिनि जेके हिकिड़ो सही रोड मैप बि उन्हनि जे साम्हूं आहे, महिनत बि करे रहिया आहिनि, जिदोजहद बि करे रहिया आहिनि। ऐं हिन सवाल ते अचां थो, हिन खां पहिरीं ताज़ो जेको इवेंट थियो साईं ॻाल्हायो, मां बि हिन ते थोरो जेको आहे उहो एड करे छॾिया। उहो इहो आहे त जीअं प्रोग्राम हिकिड़ो ऑर्गेनाइज़ थियो, तमामु हुन ते जेको आहे उहो एक्सपेंसिस ख़र्च कया विया,
ऐं हिकिड़ा वॾी लेवल जा जेके आहिनि उहे फ़नकार उहे अरेंज कया विया ऐं ज़ाहिर पाकिस्तान डे जे हवाले सां उहो इवेंट हो त मुल्क सां जुड़ियल त हर माण्हू जेको आहे उहा हिकिड़ी मोहबत जो इज़हार करे थो। ऐं चवंदो त हीउ जेको अमल नौजवाननि कयो आहे या उते जेके शरीक हुआ नौजवान हुआ सभु माण्हू हुआ सिर्फ़ु नौजवान त कोन हुआ त इहो जेको बि अमल थियो आहे इहो अमल हिकिड़ो माना फ्रस्ट्रेशन आहे ऐं उहा फ्रस्ट्रेशन इहा आहे त असां जो जेको हैदराबाद आहे मां हिकिड़ो सवाल लास्ट प्रोग्राम गुज़रियल में बि पाण डिस्कस कयो हो ऐं वरी बि उहो ई रिपीट कंदसि हेॾे सारे हैदराबाद शहर जे लाइ का अहिड़ी स्पेस त ॿुधायो जेको शहर जा माण्हू निकिरी करे उते एंटरटेन कनि का हिकिड़ी अहिड़ी स्पेस आहे पूरे हैदराबाद में मूंखे त नज़र नथी अचे त का अहिड़ी हुजे जिथे माण्हू निकिरनि को एंटरटेन कनि। माण्हू घरनि में वेठा आहिनि फ्रस्ट्रेट लॻा पिया आहिनि उन्हनि खे को स्पेस ई कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि त जेको तव्हां वेन्यू सेट कयो था हेॾो वॾो हैदराबाद तव्हां वेन्यू अची ऐं विच शहर में नंढड़ो रखंदा त ज़ाहिर आहे उते ट्रैफिक जा प्रॉब्लम थींदा ऐं माण्हू जॾहिं एतिरी तइदाद में गुतगुतानी थी वञे त पोइ इहे सभु शयूं थियनि थियूं। त साईं चए थो मेयर तमामु सुठो कमु थो करे अलाह करे सुठो कमु करे ऐं ख़बर न केरु रोकेसि थो इहा ख़बर कोन्हे पर अगरि सुठो करे थो त उहो भले कमु करे ऐं असांजूं हुनजे लाइ बेस्ट विशेस आहिनि। असां बेसिकली ॻाल्हि कयूं पिया त इहा फ्रस्ट्रेशन आख़िर थिए छो थी। मुंहिंजो जेको पंहिंजो पर्सनल पर्सपेक्टिव आहे न मूंखे ईअं लॻे थो त असां वटि जेको आहे न एंटरटेनमेंट जा मौक़ा वाक़ई मिलनि कोन था ऐं जॾहिं बि कोई बि सुठो प्रोग्राम असां ॾिसंदा आहियूं त उन्हनि जी ज़ाहिरी ॻाल्हि उन्हनि जा पासिस हूंदा आहिनि उन्हनि जी टिकट्स रखियल हूंदियूं आहिनि न त हर आम माण्हू जेको आहे न उहो भरण जे लाइ तयारु कोन हूंदो आहे उहो पासिस ख़रीद करण लाइ तयारु कोन हूंदो आहे हिकिड़ो लिमिटेड जेको आहे उन्हनि वटि पासिस हूंदा आहिनि त सभु कोई अची कोन सघंदो आहे। हिकिड़ो इवेंट थिए थो ऐं हिकिड़ो प्रोग्राम थिए थो हिकिड़ो कंसर्ट थिए थो उनमें हिकिड़ा सुठा गुलूकार घुराया वञनि था ऐं उहो कंहिं पास ते तव्हांखे नाहे अचिणो तव्हां फ्री एंट्री तव्हांजी आहे त घणो हुजूम थी वञे थो उते जेका न फ्रस्ट्रेशन डॉक्टर साहब बि घणी मूंखे लॻे थो त पोइ ज़ाहिर थी पई ऐं उहो मैसेज जेको आहे सो नेशनल मीडिया ताईं बि पहुतो ॾाढो ख़राबु अंदाज़ में पहुतो हुनजो ॾुख पाण सभिनीनि खे ज़रूरु आहे पर थोरो ॾिसिजे त असांजे अमल सां इहो कलेक्टिवली मैसेज जेको आहे दुनिया ताईं कीअं पहुचंदो जेकॾहिं हर नौजवान इहो बि सोचे जेकॾहिं पंहिंजे अमल खे बहितर करे त शायदि असांजो जेको कलेक्टिव मैसेज आहे उहो दुनिया ताईं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचंदो। अच्छा डॉक्टर साहब उन खां अलावा जीअं तव्हां खोड़ सारी बीमारियूं काउंट करायूं तमामु उहे माण्हू जेके इन्हनि तमामु बीमारियुनि में मुब्तला आहिनि उन्हनि जे लाइ छा सोल्यूशन्स आहिनि? ॾिसो असां वटि इदारती खोट आहे। मिसाल जे तौर ते 24-25 करोड़ जी आबादी है 650 साइकेटिस्ट आहिनि। हैदराबाद जी हितां खां निकिरो बदीन नंगर पार्कर हितां खां निकिरो खारो छा पंहिंजो जेको अछड़ो थर हाणे तव्हांखे हैदराबाद में मिलंदा साइकेटिस्ट नवाब पंहिंजो ठटे में मिलंदो पुखास में मिलंदो ऐं मिठी में मिलंदो जेके 24-25 28-29 डिस्ट्रिक्ट्स आहिनि उन्हनि मां घणी तइदाद में डिस्ट्रिक्ट साइकेट्रिस्ट खां खवा आहिनि। ठीकु आहे माण्हुनि जी खोट आहे। ॿियो असांखे जेको असां जेके साइकेट्रिस्ट आहियूं न मुंहिंजो डोमिसाइल बदीन जो आहे ऐं बदीन वञण लाइ तयारु कोन आहियां छो त मूंखे शहर जी हवा लॻी वई न हाणे मूंखे हैदराबाद में बिज़नेस थी वियो न हाणे मुंहिंजो कमु हैदराबाद में हली वियो न त आउं बदीन वञण लाइ तयारु कोन आहियां। जेको कराची में रहे थो उनखे कराची जी जेको शयूं आहिनि उहे ललचाइनि थियूं उहो कराची में ॿाहिरि निकिरण लाइ तयारु कोन्हे। असांजो ग़रीब माण्हू मूं वटि हिकिड़ो मिसाल थो ॾियां हिकिड़ो माण्हू नंगर पार्कर मां निकितो उहो मूं वटि हिते पहुतो शाम जो 7 बजे मूंखे चयसि डॉक्टर साहिबु तव्हां त वरिता हेतिरा पैसा मूंखे जेको आहे 140,000 रुपया मुंहिंजो ख़र्चु थी वियो तव्हां त 1000 रुपया वरितो 3000 जी दवा लिखी। मूं चयो छो चयसि गाॾी जो किरायो 2 दफ़ा मानी खाधीसूं आयासूं हाणे जेकॾहिं उहो ई जेकॾहिं साइकेट्रिस्ट उते हुजे उते मौजूदु हुजे त उनखे एतिरी मुश्किल हाणे अचूं था इदारनि जी खोट जी इदारनि जी खोट जे करे नशे जो वाइपे जो इलाज कोन थो सही थिए नफ़सियाती बीमारियुनि जो इलाज कोन थो थिए दिमाग़ एक्सीडेंट थिए थो हिकिड़ो माण्हू जो रोड एक्सीडेंट थो थिए न्यूरो सर्जन तव्हांजो वेठो आहे हैदराबाद में नंगर पार्कर में थिए थो अछड़े थर में थिए थो एॾा करचाट ॾांहुं थिए थो या किथे थो थिए 200-300 किलोमीटर ताईं त को न्यूरो सर्जन कोन्हे उहो माण्हू सिसकी सूर साहे हेसि ताईं पहुचे थो या रस्ते में मरी थो वञे। इहे शयूं तनक़ीद जाइज़ तनक़ीद आहे। ठीकु आहे त इदारनि जी खोट आहे
हुकूमत खे घुर्जे त मेडिकल जूं सहूलियतूं सॼी दुनिया में वेलफेयर स्टेट्स जेके बि हूंदियूं आहिनि उन्हनि में तालीम ऐं जेको आहे न सो रोज़गार ऐं प्लस में जेको आहे न सो हेल्थ, इन्हनि जी जेका आहे न सो मुफ़्त में फ़राहमी कई वेंदी आहे, जेके वेलफेयर स्टेट्स हूंदियूं आहिनि जिते टैक्स वरिता वेंदा आहिनि। न आऊं टैक्स थो ॾियां, न ॿियो केरु टैक्स थो ॾिए, त पोइ टैक्स ऐं जेको टैक्स थिए थो उनजी विर्छ कीअं थी थिए, उहो कीअं थो ख़र्च थिए, उनजी बि ख़बर आहे तव्हांखे असांखे सभिनि खे। त चवण जो जेको मेन मक़सदु आहे त मसइला आहिनि। असां WHO जे तरफ़ां मूं तक़रीबन 1600 डॉक्टर्स खे ट्रेन कयो त बाबा तव्हां जॾहिं प्राइमरी हेल्थ ते वेंदव, डिस्पेंसरी ते वेंदो त उते हे 10 बीमारियूं तव्हां सुञाणो, इन्हनि खे तव्हां रेफर करियो। उन्हनि बीमारियुनि खे सुञातो, उते ई ट्रीटमेंट शुरू करे छॾी। दे आर नॉट ए स्पेशलिस्ट, दे आर नॉट साइकेट्रिस्ट, दे आर नॉट जेको आहे न्यूरोसर्जन्स, ठीकु आहे। पर चवण जो जेको मेन मक़सदु आहे त उहे बि हिकिड़ी लिमिटेड हुई आहे न। नवाबशाह में कयोसीं, मिपोखास में, मिठी में कयोसीं, हैदराबाद में कयोसीं, लसबेले में कयोसीं, कराची ईस्ट वेस्ट में कयोसीं। त चवण जो जेको मेन मक़सदु आहे त शयूं हेठि नथियूं वञनि, शयूं हेठि त सतह ते नथियूं वञनि त पोइ माण्हुनि खे लाभ नथो मिले, पोइ माण्हुनि जे अंदरि फ्रस्ट्रेशन वधे थी, पोइ माण्हुनि जे अंदरि जेको आहे न सो कंफ्लिक्ट पैदा थो थिए। जॾहिं मुंहिंजे पुट खे कुझु थिए ऐं मूंखे डॉक्टर न मिलंदो त आउं फ्रस्ट्रेट थींदुसि न, आउं ॿिए जी गाॾी जो शीशो भञंदुसि। तव्हां ॾिसो पिया रोड ते डंपर जेको आहे न सो जेकॾहिं कंहिं माण्हू खे मोटर साइकिल वारे खे चिबाटे थो त माण्हू हुनखे बाहि था ॾेई छॾीनि, उन्हनि में उन्हनि जो वारिस कोन हूंदो आहे को बि। उहे शोबाज़ शशके वारा, उहे इहे जेके विच वारा माण्हू हूंदा आहिनि उहे ईंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे। जेकॾहिं भई ठीकु आहे तव्हां हुनखे पकड़ियो, पकड़े कानून जे हवाले करियो, कानून जेको रस्तो करे उनखे बिस्मिल्लाह आहे। पर उन तव्हां बि हलो पिया, साईं बि हले पियो, असां बि हलूं पिया, मोटर साइकिल वारो हीअं ज़िगज़ेग हलंदो आहे। डंपर हेॾी वॾी गाॾी आहे, वॾी बस आहे, वॾी कार आहे, उहो तव्हांखे अंदाज़ो थींदो त ॿियो हेलमेट न पाईंदो। हेलमेट जो कंहिंखे चओ त चवंदो साईं असांखे असीं त वॾा माण्हू आहियूं, असीं हेलमेट कीअं पाईंदासीं। बाबा हेलमेट तुंहिंजी सिहत जे लाइ आहे, रोड सेफ्टी तुंहिंजी सिहत जे लाइ, डिसिप्लिन जेके आहिनि तुंहिंजी सिहत लाइ आहिनि। टाइम ते बिजली जो बिल पियो। डॉक्टर साहब बिल्कुलु तव्हां बिल्कुलु दुरुस्त चयो। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे को सवाल तव्हां खां करणो आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, मैं आपको वेलकम कहती हूँ, तव्हांखे भली कार चऊं था। कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? मैं नस्वार छोड़ना चाहता हूँ, नस्वार नहीं मुझसे छूट रही, मैं डॉक्टर साहब से मशवरा करना। आप अपना नाम बताएं, कश्मीर से बात कर रहे हैं, कौन से इलाके से बात कर रहे हैं? मैं महमूद खान बात कर रहा हूँ, आजाद कश्मीर, जिला तहसील बलोच से। ठीक है ठीक है। डॉक्टर साहब नस्वार कंता वहाँ। पहले तो हमें बहुत अच्छी खुशी हो रही है कि आज हमें कश्मीर से भी बात हुई है, पंजाब से भी बात हुई है और कराची से भी दोस्तों ने बात की है। तो नस्वार के लिए एक सादा सा नुस्खा दे रहा हूँ, आप ये नुस्खा बना लें, अपने पास रख लें। जी जी सर, जी जी जी। तव्हां प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, पहिरीं तव्हां खां प्रोग्राम जे लाइ कमेंट्स वठंदासीं। प्रोग्राम आपको कैसा लग रहा है? अल्हम्दुलिल्लाह ठीक है सर, अल्लाह का शुक्र है। ओके जी ओके। डॉक्टर साहब तव्हांखे कोई सवाल करणो है? नहीं, मैंने कुछ नहीं करना, सिंपल सा सवाल दे रहा हूँ कि लौंग, इलायची और सौंफ तीनों को मिक्स करके हेल्दी नस्वार बना लो। ये भी एक आदत है, ठीक है। और लौंग, इलायची और सौंफ ये तीनों मिलाओ और उसके साथ एक छोटी सी नस्वार बना के वो इसकी जगह पे रखें। एक तो वो आपके नशे के तोड़ के तौर पे काम आएगी, जो इसके अंदर भी निकोटीन होता है, जो आपकी स्मोकिंग के अंदर होता है, जो चीज होती है उसके अंदर होता है। तो ये एक तो आपकी वो आदत खत्म हो जाएगी। दूसरा जो है ना, आपको तलब नहीं होगी, जो उसकी नफ्सियाती तलब है, जो समाजी तलब है और जो जिस्मानी तलब है। एक छोटा सा घर का नुस्खा है, इलायची भी आपके पास है, लौंग भी आपके पास है, सौंफ भी घर में पड़ा होता है, तो उसकी थोड़ी सी पीस के उसकी नस्वार बना लें। उसके अंदर आप समझते हैं तो दालचीनी डाल दें, तो ये एक अच्छी, जब हम हीरोइन का नशा छुड़वाते हैं या नस्वार का या कोई और नशा छुड़वाते हैं टोबैको वाले, च्यूएबल टोबैको का, तो उसमें भी हम जो है ना इस तरह की एक नस्वार बनाकर देते हैं कि 1 महीना आप इस्तेमाल करें, उसके बाद इंशाल्लाह आपकी आदत छूट जाएगी। ओके, जबरदस्त जबरदस्त। ये सिंपल सॉल्यूशन है, घर का इलाज। लाइव कॉलर आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, तव्हांखे मां वेलकम चवां थी। पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? मां हैदराबाद मां ॻाल्हायां पई, नाज़िया बानो मुंहिंजो नालो आहे। जी नाज़िया बानो। सवाल आहे? जी जी, डॉक्टर साहब ॿुधी रहिया आहिनि, तव्हां बिल्कुलु सवाल करे सघो था।
डॉक्टर साहब सां मुंहिंजो सवाल आहे जेके ॿार अक्सर टीन एज जेके एज में ईंदा आहिनि या 13 खां वठी तव्हां सम्झो 17 ताईं त उन्हनि में ज़ाहिर आहे फिज़िकली बि हार्मोनल चेंजिस थींदा आहिनि पर उहे ज़िद्दी थी वेंदा आहिनि यानी हर ॻाल्हि जेके असां चऊं था त उहा ट्रैक तां इन उमिरि में न हटनि त उहा पेरेंट्स जी ॻाल्हि के जेके आहे उहा ॿुधंदा घटि अथनि त उहा कीअं कजे त उहा ऐं पेरेंट्स खे हूंदो आहे त इहा ई उहा एज आहे जंहिंमें इहा डिस्ट्रैक्ट थी सघनि था त उहा छा स्ट्रेटजी कजे जंहिंमें ॿार बि जेके आहे पंहिंजी सही उन में हुजे रस्ते में ऐं पेरेंट्स बि हुन सां कोऑपरेट करे ताकी उहा हिकिड़ी एज ताईं हुन सही रस्ते ते अची वञे। ओके ओके थैंक यू। तव्हां हैदराबाद में मुंहिंजी भेण ॻाल्हायो आहे ऐं तमामु वक़्ताइतो सवाल आहे त टीनेजर जेके 13 खां 18 साल जी उमिरि में ज़िद्दी थी था वञनि त उन में वालिदैन खे छा करणु खपे। हाणे जेको ॾिसो हिकिड़ी हूंदी आहे नेचर जेका फितरत तव्हां पंहिंजी खणी था अचो, ॿी हूंदी आहे नर्चर माना तरबियत जेका तव्हांजी थिए पई ऐं उन खां पोइ जेको पेरेंटिंग आहे उन में वालिदैन केतिरा अथॉरिटेटिव पेरेंट्स आहिनि, ठीकु आहे, ऐं केतिरा सबमिसिव पेरेंट आहिनि ऐं केतिरा जेको आहे इन्वॉल्विंग पेरेंट्स आहिनि। हाणे इहो उन जे बुनियाद ते आहे, बिल्कुलु ठीकु आहे। वरी हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त कोशिशि कयूं था त अधी खे असां जवाबु ॾियूं त हार्मोनल चेंजिस थियनि थियूं, बलूगत अचे थी, रोल चेंज थो थिए, स्कूल चेंज थो थिए, माना प्राइमरी मां एलिमेंट्री मां वरी हाई स्कूल मां वरी इंटरमीडिएट ॾांहुं था वञनि ॿार त उन महिल दोस्त वधनि था ऐं उन खां पोइ दिमाग़ जी ग्रूमिंग जेका आहे उहा वाधवीज थिए थी, जेका डेवलपमेंट थी थिए त ॿारनि में 3 क़िस्मनि जा मसइला थींदा आहिनि। हिकिड़ा डेवलपमेंटल प्रॉब्लम थींदा आहिनि, हिकिड़ा इमोशनल थींदा आहिनि, हिकिड़ा बिहेवियरल। त इन टाइम ते इमोशनल प्रॉब्लम वधीक थींदा आहिनि, बिहेवियरल प्रॉब्लम वधीक थींदा आहिनि, डेवलपमेंट थी चुकी हूंदी आहे दिमाग़ जी ऐं 17 सालनि ताईं दिमाग़ जेको आहे न सो नोखेज़ जवानी मां निकिरी बालकपण मां निकिरी जेको आहे सो जवानी में दाख़िल थी चुको हूंदो आहे। त मुंहिंजी भेण खे कावड़ जे हवाले सां ॿुधायूं था त पहिरीं त पेरेंट्स जो जेको टाइप आहे उहो अथॉरिटेटिव आहे या इन्वॉल्विंग आहे या जेको आहे न सो सबमिसिव आहे। उहो ॿारनि जी जेका तरबियत थी आहे, नर्चरिंग थी आहे, उन जे हिसाब सां उन ते ॻाल्हाए सघिजे थो। हिकिड़ो त इहो थी वियो। ॿियो त इन्हनि ॿारनि खे हैंडल कीअं कजे। ॾिसो जाइज़ नाजाइज़ शयूं वालिदैन उन्हनि ॿारनि जूं जेके आहिनि सो मञीनि था। मिसाल जे तौर ते को ॿारु ज़िद करे थो त मूंखे फलाणो शइ वठी ॾियो, पर जेकॾहिं उनखे कन लाटार कजे थी त उहो ॿारु ज़िद में अचे थो, अना में अचे थो। ॿारु थोरो ईगोसेंट्रिक वधीक हूंदो आहे, माना अंदरि हुनजे अंदरि हिकिड़ी हूंदी आहे त मुंहिंजो चयो मञियो वञे, आउं हिननि जो अखियुनि जो तारो आहियां, आउं हिननि जी सभु कुझु आहियां, आउं हिननि जो मुस्तक़बिल आहियां। त उनजे करे उनजे अंदरि ईगोसेंट्रिज़म वधीक हूंदो आहे। जेसि ताईं वञी हू शयुनि खे सम्झे, जेसि ताईं वञी हू शयुनि खे सम्झे ऐं दुनिया जे अंदरि हुनजी रोलिंग थिए। माना स्कूल मां ॿाहिरि निकिरंदो, ग्राउंड में ईंदो, ग्राउंड में मस्जिद में ईंदो, मस्जिद मां घर ईंदो, घर खां बाज़ार में ईंदो, उन ताईं हुनजे अंदरि जेका आहे, छो त असांजी जेका पेरेंटिंग आहे उहा अथॉरिटेटिव घणी आहे। असां ॿार खे उहा एक्सेस नथा ॾियूं शयुनि जी, उहा फ़ैसिलनि में उनखे हिसेदार नथा करियूं ऐं उन ॿार खे असां अॻियां खणी नथा अचूं त उन महिल असां कुझु न कुझु मिस्टेक्स वालिदैन कंदा आहिनि, जंहिंजे करे ॿार जे अंदरि कावड़ अचे थी, रदेमल अचे थो, रिएक्शन अचे थो। त उन महिल उनखे जेको आहे न सो उन महिल हुनखे यस करे शयुनि खे लिंगरान कबो। जिन खे ॿारनि खे कावड़ घणी आहे उन्हनि जे पाण खां हिकिड़ी असां वटि थींदी आहे काउंसलिंग। काउंसलिंग जो मक़सदु ईंदो आहे त मसइलो जेकॾहिं ताहिरा तव्हांजो आहे न त उनजो हल बि तव्हां खां पुछंदासूं, तव्हांजे मथां थोपींदासूं का शइ न त न ताहिरा तूं हीअं न कर, हीअं न कर। इहो असां एज़ अ काउंसलर न कंदासूं। काउंसलर जो कमु हूंदो आहे त मसइलो तव्हांजो आहे, तव्हां खां हुनजा हल पुछिबा। 10 मां हिकिड़ो हल तव्हांखे चइबो वञी तव्हां अप्लाए करियो, वरी ॿियो अप्लाए करियो, वरी टियों करियो, छो त उहो तव्हांजी क्रिएशन हूंदी, तव्हांजे वजूद मां निकितल ऐं सोच मां निकितल ॻाल्हि हूंदी त उहा तव्हां हीअं सां हंडाईंदो सुठे नमूने। जेकॾहिं असां का शइ थोपींदासूं त उहो तव्हांजे मथां बोझ हूंदो, उहो वज़न हूंदो, उहो बर्डन हूंदो, उहो इम्प्लीमेंट न थींदो। त काउंसलर जे लाइ हमेशह काउंसलर जे लाइ इहो चयो वेंदो आहे त दे आर नॉट सजेस्टिव। काउंसलर्स माना तव्हांजी ॻाल्हि तव्हां खां कराईंदा, पैसा बि तव्हां खां वठंदा। एक्ज़ैक्टली डॉक्टर साहब ॾाढी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां तव्हां ॻाल्हायो आहे। वक़्तु वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, उनखां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में
ॼणनि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं अॼु जो डिस्कशन सुठो थियो आहे ऐं सोल्यूशन्स बि माना हिकिड़ो तव्हांजो प्रॉब्लम ऐं गॾो गॾु तव्हांखे सादो ऐं सिंपल सोल्यूशन मिले त इहा ॻाल्हि ॾाढी सुठी हूंदी आहे। अहमद, असां वटि जॾहिं नशे जी ॻाल्हि थिए थी, छा सबबु तव्हां छा सबबु सम्झो था? अव्हां बि घणे भाङे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अव्हांजो जेको सर्किल थिए थो, सोशल सर्किल, नौजवाननि सां घणी ॻाल्हि ॿोल थिए थी, या हूअं बि तव्हांजा जॾहिं विज़िट्स थियनि था बहिराड़ी में, ॻोठनि जी तरफ़ वञो था, तॾहिं बि नौजवाननि सां इंटरेक्शन घणे भाङे थिए थो। तालीम में एतिरी दिलचस्पी न आहे। तव्हां चयो त असां वटि जेको आहे लिटरेसी रेट सुठो न आहे, पर नशे जी तरफ़ असां ॾिसूं था इंट्रस्ट घणो आहे नौजवाननि जो। असल में उनजो सबबु इहो आहे की हिकु त असांजी वारी ॻाल्हि कैरियर काउंसलिंग कोन्हे ऐं हुननि खे जेको आहे उहो सही तरीक़े सां जेको आहे गाइड नथो कयो वञे नौजवान खे। ऐं ॿियो असां वटि जेके आहिनि उहे जॉब्स जा मौक़ा तमामु घटि आहिनि। ऐं टियों इहो त जेको हुनर आहे त हुनर जे हवाले सां असां वटि बदकिस्मती सां कहिड़ा सेंटर कोन्हनि जो उन्हनि खे हुनर ॾेई करे जेको आहे उहो सिख्या ॾिनी वञे। त इहे शयूं जॾहिं सभु गॾिजनि थियूं ऐं बदकिस्मतीअ सां जेको नौजवान बेरोज़गार आहे ऐं उनखे तमामु घणो जेको आहे उहो बर्डन आहे, त पोइ प्रेशर आहे, त उहो प्रेशर में अची करे वक़्ती तौर ते जेको आहे उहो पाण खे रिलैक्स करण जे लाइ पोइ इहे शयूं जॾहिं उहे वापराइणु शुरू थो करे त थोरे वक़्त जे लाइ त उहो रिलैक्स थिए थो, पर उन में एडिक्शन उनखे थी वञे थी ऐं पोइ उहो हिकिड़ो जान नथो छॾाए सघे ऐं उहो उन में मुब्तला थी थो वञे। ऐं पोइ मुख़्तलिफ़ नशनि में हिकिड़ो वरी उन नशे जी इहो हूंदो आहे त तव्हां हिकिड़ो वापरायो था त वरी उन खां पोइ उहो जॾहिं तव्हां यको यको वापराईंदा त पोइ तव्हांखे उन सां उहा रिलैक्सेशन न मिलंदी, पोइ वरी उन खां वधीक तव्हांखे शइ जेका आहे उहा खपे, पोइ तव्हां उहो वधीक कंदा, पोइ ईअं इन्वॉल्व थींदो थींदो आख़िर में नौजवान जेके आहिनि उहे पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए छॾनि था, उहे पागल थी था वञनि, उहे जेको आहे ज़हनी उन्हनि खे जेको आहे उहो प्रॉब्लम्स थियनि था ऐं तमामु घणो जेको आहे उहो पंहिंजे लाइ त पंहिंजे फैमिली मेंबर्स जे लाइ वॾो मसलो बणिजी वञनि, पंहिंजे लाइ हिकिड़ो प्रॉब्लम त आहिनि ई आहिनि, पर उहे उन पंहिंजे फैमिली जे लाइ पंहिंजे उन समूरी सोसाइटी जे लाइ हिकिड़ो प्रॉब्लम बणिजी था वञनि। त उन्हनि खे अगरि प्रॉपर कैरियर काउंसलिंग मिले ऐं उहे मौक़ा मिलनि त मां सम्झां थो त जेको आहे उहो नौजवान बहितरीअ तरफ़ ईंदा। बिल्कुलु बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे त सही मौक़ा मिलनि ऐं ज़िंदगी गुज़ारण जा सही रंग ऐं ढंग जेकॾहिं इंसान खे अची वञे त उहो इंसान तमामु इहे हक़ीक़त में ॾाढियूं वॾियूं बीमारियूं आहिनि, इन्हनि खां इंसान बची सघे थो। अच्छा डॉक्टर साहब, इन जे पोयां छा रीज़न आहे? मतिलबु किथे न किथे पेरेंटिंग उहा सही कोन्हे का, पेरेंट्स जे विच में क्लेश आहिनि ऐं जेका डिसफंक्शनल फैमिली चवंदा आहियूं त इहो हिकिड़ो वॾो रीज़न आहे। फैमिली प्रॉब्लम खां प्रॉब्लमेटिक फैमिली ताईं इन जा जवाब उन में मिली वेंदा। सही माना जेके तज़ाद आहिनि, जेके कंफ्लिक्ट जेके फैमिलीज़ जे विच में आहिनि या जेके ख़ानदानी कुटुंब जा मसइला आहिनि, उन खां वठी मसइलनि वारो कुटुंब, उन सभ में इन्हनि समूरनि शयुनि जा जवाब मिलनि था। पेरेंटिंग ॾिसो, हर माउ पंहिंजी दिलि जी गहराइनि सां, अथाह गहराइनि सां जेका न पंहिंजे ॿार जी परवरिश करे थी। हर पीउ पंहिंजे ॿार सां जेको आहे न सो समुंड खां वधीक प्यारु करे थो। पोइ उन्हनि मां चोर बि निकिरनि था, दाड़ेल बि निकिरनि था, मौज़न बि निकिरनि था, प्रोफेसर बि निकिरनि था, डॉक्टर बि निकिरनि था, वकील बि निकिरनि था ऐं दुनिया जी तारीख़ में पंहिंजो नालो ऐं नामाचारी करण वारा इंसान बि निकिरनि था, जेके नोबेल लॉरेट्स थियनि था या जेके दुनिया जा वॾा वॾा इनाम खटीनि था, उहे सभु माण्हू इन घर मां निकिरनि था। असांजो सिंधी समाज जेको सो चइनि तरफ़नि खां मसइलनि जे घेरनि में आहे, ठीकु आहे। उहे जेके चइनी पसंदि वारा जेके मसइला आहिनि न, उहे सिंधी समाज खे निवड़े रहिया आहिनि। असां पंहिंजी सकाफ़त खां, असां पंहिंजे जेको आहे न सो इल्म खां, असां पंहिंजी लोक ॾाहप खां, अॻे असां वटि छा थींदो, असां सभु ॻोठनि जा माण्हू आहियूं, उते कचहरियूं थींदियूं हुयूं, नंढड़ा मेला थींदा, मलाखड़ा थींदा, या जेके आहिनि सो माण्हू छो चवंदा आहिनि त 5 वक़्त नमाज़ जमात सां पढ़ो, इन जे पोयां राज़ इहो आहे त कुटुंब पाण में मिलंदा, फ़र्द पाण में मिलंदा, मुआशरा पाण में मिलंदा, माण्हू पाण में मिलंदा। जंहिं ॾींहुं तव्हां को न ईंदो नमाज़ ते त हुनखे ॻोल्हींदा त बाबा फलाणो माण्हू बीमार त कोन्हे, फलाणो माण्हू कोई कंहिं मसइले में त कोन्हे, वरी 4 ॼणा गॾिजी वेंदा हुन लाइ। त चवण जो मक़सदु इहो आहे त इहो जेको चौखंबो असां फाथल आहियूं,
अणहूंद ऐं हूंद जो सही इस्तेमाल न करणु। हिकिड़ी त थी अणहूंद, आहे ई कुझु कोन, ठीकु आहे। ॿी हूंद जो इस्तेमाल सही न करणु। पाणी आहे, मिसाल जे तौर ते पाणी आहे पर पाणी जो सही इस्तेमाल नथो थिए। ज़रात आहे पर ज़रात जी सही सुञाणप कोन्हे, कहिड़ा ॿिज हुजनि, कहिड़ा बाण हुजनि, कहिड़ा शयूं हुजनि त असां पैदावार वधायूं। ऐं उन्हनि जी जेका ज़री ॼाण, छो त हीअ ज़री समाज आहे। ऐं उन खां पोइ आऊं हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त हुनर सिखो। हा बिल्कुलु बिल्कुलु। हुनर, को इलेक्ट्रीशियन थिए, को दर्जी थिए, को जेको आहे न सो राज़ो थिए, को भले तव्हां इल्मु हासिल करियो। हिकिड़ो फौजी आहे जेको कमांडो ट्रेनिंग करे थो अचे ऐं उन वटि वेपन हुजे, ऐं हिकिड़ो जटोड़ हुजे ऐं उन वटि वेपन हुजे, हथियार हुजे, त ॿई जेको आहे न हू जेको आहे सो राजन खे मारींदो ऐं हू सिलेक्टिव पंहिंजो निशानो रखंदो। हुनजे हथ में हथियार महफ़ूज़ हूंदो। त इहो ई लफ़्ज़ ॼाण लाइ चवंदो आहियां त जेकॾहिं ॼाण कंहिं सुलझियल माण्हू वटि आहे ऐं सम्झियल माण्हू वटि आहे त उहा ॼाण लाभाइती आहे। ऐं जेकॾहिं उहा ॼाण कंहिं जटोड़ वटि आहे ऐं शॉर्टकट वारी ॼाण आहे त उहा ॾाढी नुक़सानकारक। अॼुकल्ह ही जेके शॉर्टकट्स आहिनि उहे असांजे समाज खे अञा वधीक निहोड़े रहिया आहिनि। जीअं डॉक्टर साहब मूंखे यादि आहे, तव्हां हिकु दफ़ो प्रोग्राम में मौजूदु हुया, हुते तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई हुई लास्ट टाइम, आई थिंक प्रोग्राम में इहा ॻाल्हि थी त उहे पेशेंट्स ॾाढा वॾा असांजे लाइ चैलेंज बणिजी वेंदा आहिनि, जेके अधूरो पढ़ी ईंदा आहिनि पंहिंजी बीमारी, पंहिंजी मसइले जे बाबति, छो त हुननि खे सही ॼाण हूंदी न आहे। पोइ हुननि जा सवाल बि तमामु घणा हूंदा आहिनि, घणो इरिटेट वेबसाइट्स तां ॾिसी ईंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ AI खां पुछी ईंदा आहिनि। ऐं अॼुकल्ह इहो थोरो रवाज घणो थी वियो आहे। पोइ उनजे लाइ करे वरी असांखे वरी 3 कलाक राति जो पढ़णो पवे थो, त पोइ किथां को सवाल अची वञे, उबतो सुबतो सवाल अची वञे, त पोइ आऊं त वरी शुरू खां ई बुक रीडर रहियो आहियां। ॾिसो असां सॼी दुनिया घुमी उते ॾिठोसीं, ट्रेन में माण्हू बीठो आहे इंतज़ार लाइ, त किताब हथ में अथसि, ट्रेन में बीठो आहे पंहिंजे जंहिंजी थोरी लॉन्ग ड्राइव 20 मिंटनि जी 25 मिंट, त उन हथनि में लाइब्रेरियूं खणी पिया हलनि, किताब खणी पिया हलनि। ऐं तव्हां ॿुधंदा आहियो त जेके इंटरनेशनल बुक आहिनि उन्हनि जी लखनि में सेल थी थिए। ऐं असां वारा जेके मूं पहिरियों किताब लिखियो त उन जूं मूं 150 पंहिंजो 1000 कापियूं छपियूं, हुन मां मूं 800 कापियूं त माण्हुनि खे ॾेई छॾियूं ऐं 800 बाक़ी 200 कापियूं। इहो हिकिड़ो वॾो मौज़ू आहे, जेकर हिन ते बि ॻाल्हाइजे त डेफिनेटली असां घणो ॻाल्हाए सघूं था। हिन ते बि दुनिया में लिटिल लाइब्रेरीज़, मिनी लाइब्रेरीज़, टेक अ बुक, लीव अ बुक ॾाढो सुठे अंदाज़ में लिखियलु हूंदो आहे। ऐं असां वटि लाइब्रेरीज़ जी हिकिड़ी त खोट तमामु घणी आहे। ऐं हिते ई अलामा दाऊद पोटा लाइब्रेरी आहे। सुबुह जे वक़्त में मां ईंदी आहियां त वॾी लाइन हूंदी आहे, हिकिड़ी वॾी कतार हूंदी आहे, इलाही सारा स्टूडेंट्स बीठा हूंदा आहिनि। उन्हनि जे अंदरि में नो डाउट उन्हनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जोत चवंदा आहिनि न, दिलि में जॾहिं उहा जोत जलंदी आहे तॾहिं ई पोइ माण्हू जेको आहे न पढ़ण जी उन हुब जे लाइ अॻियां वधंदो आहे। ख़ुशी बि थींदी आहे इन्हनि तमामु स्टूडेंट्स खे ॾिसी करे। CSS जी बि तयारी हिते थी रही हूंदी आहे, PCS जी तयारी थी रही हूंदी आहे। तमामु स्टूडेंट्स जेको आहे सो पढ़ण जे लाइ अची रहिया हूंदा आहिनि। मां लाइब्रेरी वेंदी बि आहियां त कॾहिं कॾहिं त सीट बि कोन मिलंदी आहे, कॉर्नर खां वेही करे पढ़णो पवंदो आहे। त ठीकु आहे, सुठो लॻंदो आहे, पर लाइब्रेरीज़ असां वटि हुजणु खपनि, लाइब्रेरीज़ जो रवाजु असां वटि हुजणु खपे। अहमद, तव्हां खां पुछंदमि, तव्हां बि जेतिरी मूंखे ॼाण आहे तव्हां बि बुक रीडर आहियो, तव्हां पढ़ंदा रहंदा आहियो, सो पढ़ण वारी जेका इहा आदत आहे नौजवाननि खे केतिरो सुधारे थी? छो त सिलेबस त ठीकु आहे, सभु पढ़ी रहिया हूंदा आहिनि, अदब सां जुड़णु केतिरो ज़रूरी हूंदो आहे? अदब सां जेको माण्हू जुड़े थो त उहो मां ईअं चवंदुमि त नौजवान हुजे, उहो पढ़ो हुजे, उहो हिकिड़ो माना तराश जी करे न हिकिड़ो जेको मुकमिल इंसान थी सघे, उहो पढ़ण खां पोइ हिकिड़ो मुकमिल इंसान थी थो वञे। पोइ उनजो जेके उहे फीलिंग्स आहिनि, जेके एहसास आहिनि ऐं जेको समाज खे ॾिसण वारी अखि आहे उहा तब्दील थी वञे। उहो बेटा साईं जीअं चए थो, अखि उल्टी दार वो उल्टो आमसी, त उहो जॾहिं इल्म खे माण्हू परूड़े थो ऐं तव्हां जेको शौक़ु सां जेको हिकिड़ो सिलेबस मिले थो उहो त सभिनी खे मिलंदो आहे, पर तव्हां जेको पाण हिकिड़ो शौक़ु सां पढ़ो था पोइ उन में तव्हां वधीक परूड़ो जा, पोइ तव्हांखे उहो इहो आहे की तव्हांजी जेके बुक सिलेक्शन आहे उहा सुठी हुअणु खपे। अगरि तव्हांखे बुक सुठा मिली आहे त तव्हां हिकिड़ा तमामु माना वॾी लेवल ते हलिया वेंदा। अगरि तव्हांखे बुक सुठा नथा मिलनि त पोइ बि इहो आहे की माना पढ़ाई वरी बि ख़राबु कोन्हे, पर जेतिरो बि माना चइजे त जेको बुक लवर आहे या रीडर आहे हिकिड़ो, उहो हिकिड़ो सुठो थिंकर आहे, उहो हिकिड़ो सुठो जेको आहे लिसनर आहे ऐं उहो तमामु घणो जेको आहे न हिकिड़ो गहराई रखे थो ऐं
चवंदा आहिनि कि जॾहिं इंसान तमामु घणो पढ़ी वञे थो त पोइ साइलेंट थी वेंदो आहे, छो जो हू शयुनि खे जेको आम माण्हू ॾिसे थो उहो न ॾिसंदो आहे, त पोइ किराए करे हुन ते रड़ियूं करे बि पोइ हुनखे अञा वधीक जेको आहे न उहो थींदी आहे त हिन जा हल ॻोल्हिया। त उनमें हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त नौजवान जेको आहे उहो पंहिंजे तौर ते जेको आहे उहो पढ़ाई करे त तमामु घणो जेको आहे उहो सुठो थींदो। जी बिल्कुलु अहमद। डॉक्टर साहब, जेको इंसान सुठो पढ़े थो, जंहिंखे शऊर वारो इंसान बणिजी वञे थो, छा इहा सोसाइटी हुनजे लाइ वॾो चैलेंज बणिजी वेंदी आहे? बुनियादी तौर चैलेंज हुनजे लाइ कोन बणिजंदी आहे। असांजो हिकिड़ो दोस्त कराटे खेॾंदो असां सां गॾु, उहो चवंदो त आउं रोड ते हलंदो आहियां न, हाणे मूंखे केरु गार ॾेई वेंदो, चवंदो छॾीसि बसि वञणु ॾींसि, छो चएसि आउं हुनखे पंच चवंदुसि अॼु टोड़े छॾींदुसि। तीअं जेको सुठो किताबु पढ़ी थो अचे न उहो समाज खे ॿी अख सां थो ॾिसे, नो डाउट। ऐं उहो जेको आहे न सभु ॾिस न, ही जेके ॾाढा जेके किताब लिखनि था न उन्हनि जे अंदरि उहे हज़ारनि किताबनि खे पंहिंजो मिसाल थो ॾियां। 95 में हिकिड़ो डिबेट हुयो, उन में हिकिड़ो इंग्लिश डिबेट हुयो, मूंखे कंहिं चयो त हिन में तोखे अगेंस्ट ॻाल्हाइणो आहे, शेक्सपियर जो हिकिड़ो फ्राइल्टी द नेम इज़ वुमेन। सो मूंखे कंहिं चयो त ॻाल्हाए, मूं ॿ टे किताब ॻोल्हिया, उन महिल लाइब्रेरियूं घटि हुयूं, वियसि इंग्लिश डिपार्टमेंट हिते, मूंखे चयो त फलाणो प्रोफेसर वेठो अथई उन वटि हलियो वञ। उहो पंहिंजी लग्ज़री ऑफिस छॾे सेमिनार लाइब्रेरी जेका थींदी आहे उहो वेंदो ई उते हो, किताब पिया हूंदा पियो पढ़ंदो, हुन सां वेठसि 4 कलाक हुन सां गॾु वेठसि, उन मूंखे सॼो ॿुधायो, सॼो सम्झायो, उहो पर्शियन, अरबी, अंग्रेज़ी त उनजे करे मूं इंट्रो में हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त उस्ताद सां वेझा रहो, उस्ताद इल्म जो भंडार हूंदो आहे। त चवण जो मक़सदु उहो पढ़ियो वेठो हूंदो आहे न, तव्हांखे मूंखे आउं हींअर जेकॾहिं पुछां त बाबा फलाणो ला कीअं आहे त हीउ नंढड़ो मूंखे जल्दी ॿुधाए छॾींदो। हाणे आउं वरी वञा, वरी किताब खोलियां, वरी CRPC, PRAC, हली PPC, मेजर ला, हीउ नंढड़ो मूंखे ॿुधाए छॾींदो, छो त हीउ पढ़ी वेठो आहे, उहो इल्मु पढ़ी वेठो आहे। जेकॾहिं हिनखे बुखार जी का दवा पुछणी हूंदी मूंखे चवंदो भाईजन ॿुधाइजो, भले चैट GPT खां पुछे या माइसी खैरा खां पुछे कंहिंखां, पर उतां सुठे नमूने कोन मिलंदसि, छो त आउं मेडिकल पढ़ी वेठो आहियां। तव्हां एंकर पर्सन आहियो, तव्हां लतीफ़ शनासी ते प्रोग्राम करियो था, ॿियनि ते करियो था, त हर कंहिंजो पंहिंजी हिकिड़ी वित हूंदी आहे, हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी लिमिट हूंदी आहे। किताब जेतिरो पढ़ंदो, साईं वारी ॻाल्हि केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त जेतिरो किताब पढ़ंदो ख़ामोश थींदो, छो त हुनखे ख़बर आहे त फलाणो माण्हू छा आहे। एॾी ख़ूबसूरत ॻाल्हि कई अथसि जो वेंदो आहे न त अॼु जे दौर में न माण्हुनि सां बहस न करियो। तव्हांखे कोई चवे त जेको आहे हाथी मां वण ते ॾिठो आहे, तव्हां चओ हा मां सुबुह जो हुनखे ॾिसी आयो आहियां या ॾिसी आई आहियां। सो बहस उहे ई बहस हमेशह नंढा दिमाग़ कंदा। बिल्कुलु बिल्कुलु। डॉक्टर साहब वक़्त जूं घणी वधीक इजाज़त नथियूं ॾियनि, सो लास्ट में तव्हां खां मैसेज वठंदासीं, छा मैसेज ॾींदव अॼु जे ॾींहं ते? उस्ताद जी इज़त करियो, उस्ताद जी पैरवी करियो, किताब सुठा पढ़ो, टेक्स्ट बुक खां वठी आलमी इल्म ताईं वञो, लाइब्रेरीज़ में वञो, लाइब्रेरीज़ खे आबाद करियो, ग्राउंड आबाद करियो, त तव्हां अस्पतालनि खां परे थींदो, तव्हां ख़राब आदतनि खां परे थींदो, वर्ज़िश करियो, असां नथा करियो त तव्हां मुख़्तलिफ़ शयुनि खे तव्हांजो दिमाग़ बि ताज़ो हूंदो ऐं पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करियो। ज़बरदस्त, ॾाढो सुठो। अॼु जे ॾींहं जे हिसाब सां ॾाढो ख़ूबसूरत डॉक्टर साहब तव्हां मैसेज ॾिनो आहे। एडवोकेट अहमद नवाज़, तव्हांजो छा मैसेज हूंदो अॼु जे ॾींहं जे हिसाब सां यूथ डे जे हवाले सां तमामु व्यूअर्स जे लाइ? आउं इहो चवंदुसि त जेके ख़ासि करे नौजवान आहिनि, तव्हां मुस्तक़बिल जा महिमार आहियो ऐं वॾा ख्वाब ॾिसो, उन्हनि ख्वाबनि जी साबिया जे लाइ जुस्तजू कयो, महिनत कयो, इल्मु पढ़ो, किताबनि सां दिलचस्पी रखो ऐं पढ़ाईअ सां जेतिरो तव्हांजो लॻाव थींदो ओतिरो वधीक जेको आहे उहो तव्हां सुठा इंसान बणिजी वेंदा। त इल्म सां चाह रखो ऐं पंहिंजनि माण्हुनि सां मोहबत कयो, कीनो फितनो जेको आहे उहो ख़तमु कयो। तमामु सुठो मैसेज तव्हांजो। अहमद कोटेशन हुन ते असां प्रोग्राम जो एंड कयूं था अॼु। थैंक यू सो मच डॉक्टर शाहनवाज़ दल साहब, एडवोकेट अहमद नवाज़, तव्हां आया, तव्हांजी मौजूदगी में अॼु जो प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में कंडक्ट करे सघियसि। तमामु व्यूअर्स ताईं सम्झूं था त ॾाढो सुठो प्रोग्राम पहुतो आहे। व्यूअर्स मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे ॿिन्हिनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।